सन में साईं GM सैयद जी 31वीं वर्सी के मौके ते मुख़्तलिफ़ क़ौम पार्टियुनि हाज़िरी भरे सैयद खे ख़िरात पेश कयो वियो। जीअं सिंध रहबर कमेटी मरकज़ी अॻवान रियाज़ अली चांडियो, डॉक्टर नियाज़ कालाणी, नवाज़ खान ज़ोहर, शबीर जमाली ऐं ॿियनि सैयद जी मज़ार ते हाज़िरी भरे क़ौमी तरानो पढ़ी भेटा पेश कई। जीअं सिंध क़ौमी महाज चेयरमैन सनान खान कुरैशी तरफ़ां हाज़िरी भरे जलसो मुनक़द कयो वियो। जीअं सिंध सां लाॻापियल धुरियुनि जसकम, जीअं सिंध तहरीक, जसमम ऐं ॿियनि जी पेटारा टोल प्लाज़ा ऐं काज़ी अहमद पुल वटि पुलिस रुकावटूं जोड़े कारकुननि खे तंग कयो वियो। जॾहिं त सैयद जी मज़ार ते अहाते में मेड़ाकनि खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान जी 70 साला तारीख़ में सिंध जे वजूद ऐं सिंधियुनि खे दीवार सां लॻाए ख़ुशहाल सिंध जे माण्हुनि खे बुख ऐं बदाली बेरोज़गारी वरचाड़े सिंधियुनि खे ख़ुदकशियूं ऐं बचा विकिणण ते मजबूर कयो वियो आहे। मौजूदा वक़्त में सैयद जो फ़िक्र फ़तह माणे चुको आहे। सैयद जी मज़ार ऐं संदसि फ़िक्र पिणु रियासत जे बुनियादनि खे लोड़े छॾियो आहे। वर्सी ते गद थियल भावरो मुंहिंजूं न्याणियूं साफ़ी दोस्तो स्टेज ते वेठल मुंहिंजो भाउ मोहतरम डॉक्टर नियाज़ कालाणी जुलाई 1972 ते साईं GM सैयद सिंध जे दौरे दौरान GSN महाज जे सरबराह जी हैसियत में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो हो त सिंधू देश जे रहवासियुनि खे सिंध लाइ जेके ख़तरा आहिनि उन्हनि खे आगाह करणु वञा पियो ऐं वतन जे तहफ़ुज़ लाइ एहतियाती तदबीरुनि लाइ उन्हनि खे वाटूं ॾसणु वञा। सिंध जे तहफ़ुज़ ऐं उनजे दाइमी सलामतीअ जो जेको साईं GM सैयद आज़ादीअ जी वाट जो असांखे दग ॾिनो हो, उहो दग ई असां लाइ राहे निजात आहे। अॼु GSN रहबर कमेटी जेका सैयद जे फ़िक्री पैरोकारनि जो गॾियल इतिहाद आहे, उन इतिहाद पाण में मिली अहद कयो हो त ही इतिहाद सिंध जे झरझंग साईं GM से जो पैगाम खणी ही इतिहाद साईं GM से जे फ़िक्र जो तर्जुमान साबित थींदो। ही इतिहाद सिंध के दाइमी गुलामी ऐं ज़िल्लत में मुंतकिल कंदड़ कुवतुनि जे ख़िलाफ़ मैदान अमल में मुक़ाबलो कंदो। ही इतिहाद उहे कुवतूं जेके सिंध जे माण्हुनि खे गुमराह कनि थियूं, जमहूरियत नाम निहाद इस्लामी भाईचारो ऐं हिन वफ़ाक़ ऐं हिन मुल्क में गॾु थियण जा वरी कूड़ा दर्स ॾेई ऐं धोखो कनि थियूं ऐं जेके साईं GM से जी किरदार कशी कनि थियूं, उन जे फ़िक्र जे ख़िलाफ़ हमले आवर थियनि थियूं, उन्हनि खे अमलन इल्मी दलीलन सां जवाब ॾेई शिकस्त खुर्दा कंदासीं। शिकस्त उन जो मुक़दर थींदो आहे ही इतिहाद अॻिते वधंदो। तव्हां वर्सी ते गॾु थिया हो, रियासती इदारनि हुकुमराननि केतिरनि सालनि खां सन जी मुस्तकिल नाकाबंदी रखी आहे त असां सालगिरह वर्सी ते गॾु न थियूं। हुकुमराननि कारकुननि जे घरनि ते छापा ऐं चढ़ायूं कयूं ऐं मुसलसल रोडनि रस्तनि ते वेढ़ान थी आहे, पर पोइ बि अवां सन पहुचो था तव्हांजे कदमनि खे चुमा त बि तव्हां सां मोहबत असांजी घटि आहे। कारकुन हिते पहुता मुंहिंजे दोस्तनि सिंधू देश तफ़सीली ॻाल्हायो आहे, मां उन्हनि जो वर्जाव न कंदुसि, पर हिननि हालतुनि में साईं GM से जे फ़िक्र खे संदसि पेरांदीअ ते बीही उनजो वर्जाव कंदे चवां थो त सैयद जेको इत्तिहाद इंसानी तरक़ीअ बनी नोए आदम
ऐं जेको दर्स ॾिनो आहे अॼु आऊं सॼी दुनिया जे ज़मीर ऐं बैन अक़वामी लीडरशिप खे अहंसा जे रहबर साईं जीएम सैयद जे वरसी जे मौक़े ते अर्ज़ कंदुसि त अॻिते वधो दुनिया में हलंदड़ जंगनि जो फौरी ख़ात्मो कयो। जंग जोदाल ऐं ही जेको इंसानी वेछा ऐं तकरार आहे उनजो ख़ात्मो थियो। अक़वाम मुत्तहिदा जा उहे जेके बुनियादी वर्ल्ड ऑर्डर आहे उनजी शिकिल बहाल कई वञे, क़ौमुनि खे उन्हनि जी आज़ादी ॾिनी वञे, ग़ुलाम क़ौमुनि जे मथां जबर ऐं ॾाढ जो निज़ाम ख़तमु कयो। अॼु हिन जाइ ते बीही हिन ॻाल्हि खे वर्जाईंदुसि त सरकार जेका तरक्की चए थी त तरक्की आहे, SIFC जो निज़ाम तरक्की आहे, सनती निज़ाम आणींदासीं इहा तरक्की थींदी। गुज़िरियल हफ़्ते SIFC 6000 एकड़ ज़मीन ते कराचीअ जी ते सनती ज़ून क़ाइमु करण जो ऐलान कयो आहे, पर चयो अथई त अदालतुनि खे इख़्तियार नाहे त पुछाणो कंदा। इहो सिंध खे इख़्तियार नाहे त सिंध टैक्स आणी सघंदी। इहो 45 सालनि ताईं इन ज़मीन ते जेके सरगर्मियूं थींदियूं उहे धरती धणनि जा कंहिं बि उन ते हक़ कानून न हूंदा। इहा तरक़ी नाहे, तबाही आहे। असां इनजे ख़िलाफ़ मज़ाहिमत कंदासीं। शेर 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 ग्रीन पाकिस्तान ठाहींदासीं। ग्रीन पाकिस्तान जे नाले में बर्बाद सिंध जो मंसूबो त ग्रीन पाकिस्तान जे नाले में तव्हां सिंधु दरिया ते कैनाल ऐं डैम ठाहियो था। इहो दरिया ऐं करोड़नि सिंधियुनि जो मौत आहे। इहो ग्रीन पाकिस्तान न, बर्बादी सिंध जी आहे। असांखे क़बूल न आहे। तव्हां था चओ त असां पहाड़नि में ओलिव ऑयल जो फसल पैदा कंदासीं। तव्हां गोरख जे पहाड़नि ते कब्ज़ो कयो आहे, सॼे खीरथल रेंज में कब्ज़ो कयो अथव, मक़ामी माण्हुनि जा चरागाह बंदि कया अथव। छा इहे माण्हू ओलिव ऑयल पैदा न पिया करे सघनि कहू जे फसल मां? उनखे सहूलतूं न असांजे ज़मीन ते विलार ऐं कब्ज़ो आहे, खीरथल जबल ते कब्ज़ो आहे ऐं असांजे ख़िलाफ़ साज़िश आहे। इहा तरक़ी न तबाही। तव्हां असांजे ॿेट शाह हुसैन ते कब्ज़ो कयो ऐं चओ था सॼी साहिली पट्टी ते तव्हां चओ था त ॿेटनि ते जदीद शहर ठाहींदासीं। इहो असांजे डेमोग्राफी खे तबाह करणु ऐं माहौलियाती तबाही जा मंसूबा आहिनि, असांखे क़बूल न आहिनि। त GSN रहबर कमेटी तव्हांजे हिन सॼे सारे सिस्टम जी मज़म्मत करे थी ऐं असां 19 मई ते इन कारपोरेट फार्मिंग ऐं सनतुनि जे नाले ज़मीन ते कब्ज़ो ऐं इस्लामाबाद जेको मादनियात ते कब्ज़े जो फ़ैसिलो कयो आहे त कोयलो, ग्रेनाइट, गैस, तेल ऐं ॿिया मादनियात ते कब्ज़ो करे खणी वञो। असां इन जे ख़िलाफ़ आहियूं। 19 मई ते ज़मीनुनि जो तहफ़ुज़, सिंधु दरिया जो तहफ़ुज़ ऐं वसीलनि जे तहफ़ुज़ लाइ असां एहतिजाजी मार्च करे DC मटियारी वारो दाणो हणंदासीं त असांजे ॿेलनि ऐं ज़मीनुनि ते कब्ज़ो क़बूल न आहे। इहो पहिरियों मरहलो। मुंहिंजो देश मुंहिंजो देश। धाड़ेल राज खां पोइ जॾहिं असां चयोसीं त ॿेलनि में धाड़ेल सरकारी हुई, जॾहिं असां चयोसीं त सरकार जे सरपरस्ती में असांजे अमन अमान ते कब्ज़ो ऐं कब्ज़ो कीअं त धाड़ेलनि खे चाहिनि त अमन बर्बाद कनि, वरी धाड़ेलनि खे ऑपरेट बंदि कनि त पुलिस मारवाई अदालत करे हाफ फ्राई ऐं फुल फ्राई कनि। इहो धंधो तव्हां शुरू कयो। तव्हां असांजूं न्याणियूं सिंधी हिंदू सरकारी सरपरस्ती ऐं इदारनि जे मार्फत उन्हनि जो खणी मज़हब मटायो था। इहा वारदात सरकार जे सरपरस्ती में आहे। सिंधियुनि जो तारीख़ी रवादारी ऐं माणपे जो सॼो तारीख़ी तसलसल खे ख़राब करण लाइ हाणे औरतुनि खे सरकार गोलियूं हणाए। खैरपुर में खालदा चांडियो खे गोलियूं हणी लाश फिटो कयो।
तव्हां लाड़काणे में बि मासूम जतोई न्याणनि खे गोलियूं हणाए दुनिया खे उञापो ॾियो था त रवादार ऐं सेक्युलर ऐं इंसान दोस्त सिंध जो ही तस्वर आहे ही सभु सरकार करे पई ईअं जीअं मनुष्यात सरकार खपाईंदी आहे ढारियल सरकार आणींदी आहे ईअं जीअं पीपल्स पार्टी जी ज़रदारी मार्फत करप्शन जी बाहि इस्लामाबाद आणींदी आहे हीअ बाहि बि इस्लामाबाद जी आहे न्याणियुनि जे क़त्लेआम जी मज़म्मत कयूं था कातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो पर जेके उन न्याणी खालदा जे क़बर ते बीही जिन जनाज़ा पढ़िया क़बर खे सलामी ॾिनऊं इहो सिंध जा गैरतमंद पुट ऐं न्याणियूं हुआ अॼु सन जे मैदान तो मां उनखे ख़राज थो पेश कयां ॿिए तरफ़ सन जे नाकाबंदी जो अॼु इहो आलिम आहे त तव्हां कराची डिवीज़न जी नाकाबंदी कई आहे हैदराबाद डिवीज़न जी नाकाबंदी आहे असांजा कारकुन गिरफ़्तार आहिनि ॿिनि रातिनि खां उन्हनि जे घरनि ते पुलिसूं वेठियूं आहिनि तव्हां मीरपुर ख़ास डिवीज़न नवाबशाह डिवीज़न लाड़काणो सखर डिवीज़न संजो को ज़िलो तालको कोन्हे जिते पुलिस जी कार्रवाई न थी आहे हिनमहिल शैलिंग कई अथव आमरी में जिते जिसकम बशीर खान जो अॻवान अकबर मकोल उते तव्हां गिरफ़्तार करे विहारियो आहे GSN महाज जो अॻवान तव्हां उते मुस्तफ़ा उमराणी ऐं नवीद छुट्टो विहारियो आहे GSN तहरीक जो अॻवान तव्हां बाबर जतोई विहारियो आहे और जमाली ऐं सॼी सिंध में तव्हां असांजा कारकुन खया आहिनि टंडे मोहम्मद खान ऐं झो करोड़ ईअं माण्हू खणी गुम कया अथव अंगारे ताईं हुकूमत माण्हू नथी छॾे इहो घरनि को कब्ज़ा ऐं गुम थियल कारकुन नथा ॾियो त अंगारे ते सिंध में आम हड़ताल हूंदी रोड रस्ता सरकार जो जबुर सरकार जो गैर कानूनी ॾाढ क़बूल कोन्हे असांजी पुरमन जदोजहद जी शुरूआत कई अथऊं धरती जो दंग नंग इंच इंच जा वारसूं सरकारी गुंडागर्दी क़बूल कोन्हे तुंहिंजो देश मुंहिंजो देश तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर बशीर खान जे सरबराह मोहतरम डॉक्टर नियाज कलानी साहब के गुजारिश है दोस्तों हुआ के जी रबर के बेटा पेश करे मोहतरम डॉक्टर नियाज कलानी साहब सारे रात में घड़ी वसंदे भी हलो तो पुछम सुनी जा कर जाने नी जेके रात दी मेयारी बनम GSN रबर कमेटी सरबराह मोहतरम बादशाह साहब दोस्तों सिंध में खास तौर पे कुछ पार्टियों पार्टियुनि लाइ लिखंदड़ कुछ दानिश्वर हज़रात सदाई इन कोशिश में मशगूल हूंदा आहिनि इहो ॾेखारण जी कोशिश कंदा आहिनि त सदन पार्टी प्रोग्राम वधीक क़ाबिल क़बूल आहे सदन लीडर वधीक क़ाबिल क़बूल आहे रियासत दुश्मन भी आहे सिंध दोस्त भी आहे आज़ादी पसंद भी आहे पर जॾहिं हू जलसा कंदा आहिनि त मेलनि ताईं कारी वर्दी नज़र न ईंदी आहे उहे अञा उन्हनि खे थोरो घणो अदरा या ॿारहं सपोर्ट कंदा आहिनि पर जॾहिं असांजी GM साहिब जा पोइ लॻ सालगिरह कनि या वरसी कनि त
त ॻोठनि में राति जो छापा सभु GS रबर कमेटी असांजी जेम्स जेके पलक आहिनि दोस्त साथी जेके रबर कमेटी खां ॿाहिरि बि वेठा आहिनि उन्हनि जा अॻवान बि राति जो कारी वर्दी वारा उनखे ॻोल्हींदा वठनि त जीअं पंहिंजा दोस्त गॾु खणी साईं जेम्स जी सालगिरह वर्सी ते शरीक न थी सघनि वरी बि हणा वणा गॾु करे निकिरण जी कोशिश कंदा त वेगनुनि वारनि मालिकनि खे तबीअ मिलंदी सरकार तरफ़ां त वेंदव त तव्हांजूं वेगनूं बसियूं गाॾियूं ज़ब्त थी वेंदियूं माना वीचारा भउ में त हैदराबाद में टूल प्लाज़ा हेॾा आमरी पुल हेॾा सेवण में रोड मुकमिल तौर ते बंदि अलाए कीअं हणी खणी उहो सन में पहुचे थो पोइ वरी अहिड़े क़िस्म जा दानिश्वर फिल्मूं था हलाइनि त माण्हू 200-300 पहुता असां वटि लखे माण्हू हुया हा असां खणी हिकिड़ो माण्हू साईं जेम्स वटि पहुचे और उहो साईं जेम्स सां सिर ॾियण जी हद ताईं प्यार थो करे तव्हां वटि जेको माण्हू पहुचे थो तव्हां वटि जेको अनुभव घटि थो थिए उहो सरकार जो जेको आहे त बोली सिंधी में तव्हां पाण मुंहिंजा लीडर सरकार जा हुआ उहो सम्झो था पाण वधीक इहा सूरत हक़ीक़त इहा आहे सरकार जा सना ख़्वान आहिनि सरकार जी सरपरस्ती में पंहिंजा जलसा जुलूस था कनि पर साईं जेम्स जा पलंग सिर त्री ते रखी पहुचनि था अॼु बि जीअं कोई ॿ शेख बशीर ख़ान जा दोस्त अकबर मकोल ॿ टे ॿिया दोस्त उहे आमरीअ पुल ते गिरफ़्तार लॻा वेठा आहिनि शेलिंग थी आहे असांजे शबीर जमाली जो फर्ज़न जेको आहे गिरफ़्तार लॻो वेठो आहे शेलिंग थी आहे मुस्तफ़ा उमरानी जीअं माज़ जा दोस्त उहे गिरफ़्तार थिया आहिनि जीअं कोई माज़ आरज़द साहिब जा दोस्त गिरफ़्तार थिया आहिनि ईअं सॼी सिंध में छापा उबदार जेको आहे असांजे दोस्त खजारे में उहो राति खां वठी हाउस अरेस्ट आहे तमामु सॼी सिंध में सॼी राति छापा लॻाइनि अलाए कीअं दोस्त हुते राति में लिकी हिते पहुता आहिनि जस्तन असां सम्झूं था त हीउ जेको तादाद आहे हीउ जेको आहे तादाद इहो कुटी खाऊ मजनून आहे पर हीउ तादाद रत ॾियण वारो तादाद आहे यकीनी तौर ते साईं जेम्स अहिड़नि कारकुननि खे चयो इहे ई कारकुन मुंहिंजा साले जेको आहे त कारकुन आहिनि उहे ई कारकुन सिंध जी आज़ादी यकीनी तौर ते इहे ई वठंदा इहा सूरत हली आहे ईअं ॿियो अर्ज़ु कयां तव्हांखे नौजवाननि खे ख़ासि तौर ते इताद बाबा साईं जेम्स कहिड़े दौर में इताद जो मुखालिफ़ रहियो आहे जो हीअं चवनि था त बाबा 4 पार्टियूं गॾु थियूं आहिनि पर त बि पिटार नथा पढ़ी सघनि असां हिकिड़ी पार्टी असांजे लखे माण्हू बबाला तव्हांखे लखे माण्हू बख़्शे ॾे पर हीउ जेको आहे फितरे परस्त न आहिनि हीउ पंहिंजे साईं जेम्स जा पोलग वतन था सुलझण ऐं जदोजहद खे तेज़ करण लाइ गॾु थियनि था यकीन तौर ॾिसिजो त मुस्तक़बिल हिननि जो थींदो फितरे परस्तनि जो न थींदो इन करे इताद में बर्दाश्त कबो आहे सभु रवादारी आहे कहिड़ी भला इतादनि में सभु रवादारी चइबो हिनखे आहे त पंहिंजे मक़सद खे हासिल करण लाइ पाण खे ज़रो करे छॾियो पंहिंजी वॾाई पंहिंजी अॻवानी पंहिंजी पुठी पंहिंजो बाहू जेको आहे अहमियत न ॾियो पर इताद जे मक़सद खे अहमियत ॾियो यकीनी तौर ते जेको आहे असां इताद हा असां दावा सां था चऊं त असां जॾहिं खां वठी GSM रबर कमेटी ठाही आहे तॾहिं खां वठी GSM रबर कमेटी जे प्लेटफॉर्म ते साईं जेम्स जे लुतरे जे ख़िलाफ़ हिकिड़ी ॻाल्हि बि न थी आहे असां पीपल्स पार्टी जे कंहिं बि वज़ीर जा गुलाम उन हुकुम जा ताबे न रहिया असां कंहिं बि हुकुमरानी हासिल करण जो ख़्वाहिश ॿुधंदे GSM रबर कमेटी बहस जेको आहे रबर कमेटी उनजी जेको आहे त का हिमायत का ताईद कोन कई आहे असां चिटे वाज़े नमूने सां रोडनि रस्तनि ते हुजूं जेलनि में हुजूं कहिड़े बि हंधि हुजूं असां साईं जेम्स जे प्रोग्राम जी
वज़ाहत कई आहे ऐं चयो आहे त सिंध जे मसइलनि जो अॻे पोइ हल सिंध जी आज़ादी असां चऊं था दावा सां न चऊं टाबर कमेटी में थी सघे थो डॉक्टर नियाज़ कलानी दोस्तनि खे न वणंदो हुजे तव्हां गिरफ़्ता वॾा के दोस्त नाराज़ हुजनि रियाज़ करण जे तव्हां गिरफ़्ता वॾा के अछी ॾाढ़ी थी वई आहे शबीर साहिब हली नथो सघे वॾा तव्हांखे न वणंदो हुजे तव्हांजी मर्ज़ी आहे वॾा नवाज़ और तव्हांखे न वणंदो हुजे पर असांजो हिकिड़ी लाइन ॿुधायो हिकिड़ी सिट ॿुधायो जंहिं पाकिस्तान खे मज़बूत कयो हुजे सुवाल ई नथो पैदा थिए हिकिड़ो अमल ॿुधायो जंहिं पीपल्स पार्टी जेके वज़ीर चवणु वरितो हुजे फलाणे चाचे हीअं चयो आहे सुवाल ई नथो पैदा थिए असां पंहिंजे वित वसार साईं जीएम साहिब जे प्रोग्राम ते हलंदे असां पंहिंजी शख़्सी अनाउं जे पासियूं रखी साईं जीएम साहिब जे फिक्र खे ॾींदा रहिया आहियूं इहा रबर कमेटी जेका ख़ासियत रही आहे टी ॻाल्हि इहा असांजा कुझु दोस्त असांजो सॼी पार्टी जो जेको आहे जीअं रबर कमेटी जेका ठहियल आहे उन जेके दोस्त थिया आहिनि जेका ज़ुल्म नाजाइज़ ॾाढो सुठियूं उन बाबति असां सभिनी खे हिकिड़ी सलाह कई आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदो उन सां गॾोगॾु हीउ मसइलो ईरान जो आहे त ॿ आलिमी जंगियूं अॻे लॻियूं पहिरीं आलिमी जंग में 4 वॾियूं शहनशाहियूं ख़तम थियूं तुर्क खिलाफ़त ख़तम थी ऑस्ट्रेलिया जी शहनशाहियत ख़तम थी हंगरी जी शहनशाहियत ख़तम थी इहा पहिरीं आलिमी जंग जो नतीजो निकितो ॿी आलिमी जंग जो नतीजो इहो निकितो त सवे मज़मून क़ौमूं जेको आहे उन आज़ादी हासिल कई हीअ टी जेका मिनी जेको आहे आलिमी जंग जेका हले थी उन में घटि ख़ासि तौर ते बरसगीर में इहो नज़रियो जेको मज़हब जे बुनियादनि ते क़ौमुनि जी तश्कील थियल आहे नज़रियो आहे मज़हब जे बुनियादनि ते क़ौमुनि जो नज़रियो इहो आबनाए होंद में बुॾी तबाह थी तंहिं थियो मुस्लमानी जे बुनियाद ते क़ौमुनि जो तसवुर आहे ई कोन जेको साईं जीएम साहिब जे सॼे बरसगीर में हा मञूं था त मौलाना अब्दुल्ला सिंधी बि इहा ॻाल्हि कई पर उन खां वधीक चिटे वाज़े ऐं मुस्तक़िल मिज़ाजी सां साईं जीएम साहिब इहा ॻाल्हि कई त क़ौमुनि जो बुनियाद वतन ज़ुबान कल्चर तारीख़ी रिवायात ऐं सियासी इक़्तिसादी बुनियाद थींदो आहे क़ौमुनि जो बुनियाद मज़हब न हूंदो ऐं इहा मज़हबनि वारी जेका सोच आहे मज़हब जे बुनियादनि ते जेको क़ौमुनि जो तसवुर आहे उहो ताज़ी जेका जंग आहे उहो उन तबाह करे छॾियो मुस्लमान पाण में वेठा विढ़नि था पिया हर कंहिं क़ौम जा पंहिंजा ईरान जा पंहिंजा क़ौमी ऐं सियासी मफ़ादात आहिनि यूएई जा पंहिंजा सियासी ऐं सियासी मफ़ादात आहिनि हा असां कंहिं बि तरफ़ न आहियूं पर असां पंहिंजे वतन सिंध तरफ़ आहियूं चिटे ऐं वाज़े नमूने सां असां न असांजे मथे जो सूर ई न आहे असांखे चवण जी को दौर हुयो त बाबा असांजा दोस्त लीडर तकीद कंदा हुआ जैकेट बि न पायो अमेरिका जी जैकेट न पायो हाणे अहिड़ो दौर न आहे हाणे अमेरिका ॼाणे वञी पाण ॼाणे वञी धूड़ पाए वञी ख़ुशि थिए असांजो वास्तो कोन्हे ईरान पंहिंजो पाण ॼाणे ईरान माना मज़हबी मुल्क न आहे असांजा दोस्त ॿुधाए विया आहिनि तव्हांखे चयो अथऊं ईरानी पंहिंजे हुकुमरान चयो अथऊं 6000 साल जी तहज़ीब खे बचाइण लाइ विढ़ूं था ॿियो साईं मुंहिंजा तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी असां बि बड़ी अदो घबराहट पढ़ंदा आहियूं हीअ आबनाए हुर्मुज़ छा आहे इहो आबनाए हुर्मुज़ जेको आहे इहो ख़बर त हुयो छा इहो हिकिड़ो ईरान जो सिपह सालार हुयो जंहिंखे ख़ालिद बिन वलीद जेको मुस्लमान जो सिपह सालार हुयो उनखे शिकस्त ॾिनी उन शिकस्त में इहो आबनाए हुर्मुज़ मारिजी वियो ईरान ने मुसलमान को पलास दियो कयो उन सॼे लंघ जो नालो जेको आहे आबनाए हुर्मुज़ रखी छॾियो ख़ालिद बिन वलीद न रखियो त असांजे रहबर साईं जीएम साहिब जॾहिं ॿाहतरि में किताब लिखियो सिंधु जी छेड़छाड़ आहे तॾहिं चई त तव्हांजो लीडर जेको आहे तव्हांजो अॻवान जेको आहे मोहम्मद बिन कासिम कोन्हे सिंधियुनि जो लीडर जेको आहे राजा ॾाढा
त केतिरा साल अॻ में साईं जीएम साहिब अञा हिननि जे ज़हन में तसवुर ई कोन हुयो कि 6000 सालनि खां तसवुर ई कोन हो तॾहिं साईं जीएम साहिब ॿुधायो त असांजो लीडर राजा डार आहे इहो जेको पोर्ट कासिम नालो रखियो अथऊं हिते जेको नालो ख़तम करे आला सुंदर में राजा डार जो मुल्क सुबंदो सभु कराईंदासीं इहा साईं जीएम साहिब ॻाल्हि कई त इहे सभु ॻाल्हियूं असांखे हाणे हाणे ख़बर पयूं पर असां हर सुख में हर हाल में हबोची कोन हणंदासीं असां कंहिंजी बि हिमायत मुंहिंजा दोस्त ख़ासि तौर ते साईं असांजो नवाज़ खान ज़ोर ॿुधायो असां चिटे ऐं वाज़े नमूने सां पंहिंजे वतन सिंध जे पासे आहियूं उन लाइ छा हुजणु घुरिजे मज़बूत इताद हुजणु घुरिजे सिंधी क़ौम जी ॿधी हुजणु घुरिजे इहे असांजा दोस्त पंहिंजे नालनि खां एतिरा मुतासिर थींदा वञनि तो बाबा कल बना था बांग्लादेश आज बनेगा सिंधु देश बाबा भली असांजो मसलो ही ना है कल बने पो थे सुभाणे थे असांजो मसलो ना है बांग्लादेश आज़ाद न थिया त सिंधु देश जी ॻाल्हि न कयूं आहे छा सिंधु असांजो वतन हज़ारनि सालनि खां वठी आहे उहो के बांग्लादेश जी आज़ादी जो मुताज न आहे के ॿिए अहिड़े नाले जो मुताज न आहे असां चिटे वादे नमूने चऊं था त हीउ वतन सिंध असांजो आहे जेको सिंधु देश जे नाले में आहे साईं जीएम साईं जी आलमी फिक्री जेका पॉलिसी त ॾिसो साईं जीएम साईं खां पुछूं सिंधु देश छा आहे साईं जीएम साईं चयो सिंध ॿ आहिनि हिकिड़ी कल्चरल सिंध आहे ॿी जाग्राफिकल सिंध आहे कल्चरल सिंध में बलूचिस्तान जा इलाइक़ा रसबिले खां वठी नसीबी ताईं हिंदुस्तान जा इलाइक़ा राजस्थान जेको आहे पंजाब जा इलाइक़ा मुल्तान ताईं इहे सभु जो सभु कल्चरली तौर ते सिंध जो हिसो आहिनि पर असां सिंधु देश उनखे था चऊं जेका मौजूदा जाग्राफिकल में सिंध आहे असां सिंधु देश उनखे था चऊं पर न हिकिड़ो इंच ॾींदासीं न हिकिड़े इंच ते असांजी का लालच आहे का लोभ आहे का नज़र आहे अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का इहा साईं जीएम सॼी आलमी फिक्राने तौर ते पॉलिसी हुई निगाह हुई साईं जीएम साहिब तारीख़ जो तमामु वॾो जेको आहे त माण्हू आहे ऐं यकीनी तौर ते आउं त इएं चवण में अकबर न थींदुसि साईं जीएम साहिब सिंध जी तारीख़ जो तमामु वॾो माण्हू आहे उहो तरार खणी विहण मसइलो कोन्हे मसइलो इहो आहे त तव्हां ॾुखे वक़्त में जॾहिं चौधारी जेको आहे ॾुखे वक़्त में जॾहिं चौधारी जेको आहे माण्हू विकामजण लाइ तयारु लॻा पिया हुजनि पंहिंजी ॿोली लॻाए साईं जीअं त कॾहिं बि कंहिं बि दौर में पंहिंजी ॿोली कोन लॻाई पर सदाईं पंहिंजे वतन सिंध जे पासे ॿुधो मोहम्मद अली जिन्ना अहिड़ो वॾो नालो हुयो जो जेको मोहम्मद अली जिन्ना टीचर पकड़े उहो जेको आहे हिते जो जेको आहे लीडर उहो बि जेको आहे बेलुकामी लीडर थी पियो वञे उहो बादशाह थी पियो वञे पर साईं जीएम साहिब जेको उन वक़्त बि सिंध मुस्लिम लीग जो सदर हो जे 5000 मुस्लिम लीग जे मेंबरनि जी अहमियत खे वधाए लखनि ताईं मेंबरशिप करे छॾी उहो जेकॾहिं पंहिंजा शख़्सी मफ़ादात ॾिसे हा त मोहम्मद अली जिन्ना जी चीच न पकड़िया और मोहम्मद अली जिन्ना खे चीच खे पिठो करे पंहिंजे वतन सिंध लाइ पिठो चई सम्झां थो ॼाणूं था तकलीफ़ ईंदियूं पर असांखे लालच न खपे असांखे बादशाहत न खपे असांखे पंहिंजो वतन सिंध खपे इहो साईं जीएम साहिब साईं जीएम साहिब जा घणा घणा डेंगड़ा बाबड़ा जेको आहे ते सियासतदान भेट करण जी कोशिशि कंदा आहिनि ग़लतियूं कयईं वेठा हिकिड़ा को साहब किथे वेठो आहे को किथे वेठो आहे वेठा लिखनि था पिया अहिड़ो को शख़्स आहे जे चिटे वादे सां चयो हुजे त मूं ग़लती कई आहे मूं गुनाह कयो आहे जेकॾहिं साईं जीएम साहिब तव्हां सम्झो था गुनाहगार हुयो उनजे तदारक लाइ 32 साल जेल काटी पर तव्हां त उन गुनाह खे जेको गुनाह ॾिसण जे लाइ असुर सां निमाज़ूं था पढ़ो अलाह साईं इहो गुनाह बरक़रार रहे अलाह साईं इहो गुनाह बरक़रार रहे पोइ वतन दोस्त तव्हां थियो आहे साईं जीएम साहिब इन करे सिंध जा नौजवानो तारीख़ असां सभिनि ते असां सभु सम्झूं था पिया जेके नौजवान वेठा आहिनि जेके बि अॻुवान वेठा आहिनि असां ते ईमानदारी सां तारीख़ तमामु वॾी जवाबदारी जेका असांजे गुलनि ते विधी आहे साईं जीएम साहिब न आहे अॻे हूंदा हुआसीं साईं जीएम साहिब जे हूंदे फलाणो ईअं आहे फलाणो हे आहे फलाणो हे आहे वेठा मन मस्ती कंदा हुआसीं अब्दुल वाहिद आसिफ साहिब कोन्हे जेको वॾो आलिम जेको आहे लीडर हुयो शहीद बशीर ख़ान जेको आहे अमली तौर ते
असां वटि कोन्हे जेको असांजी अहिड़ियूं ॾुखियनि हालतुनि में जॾहिं ॾुखियूं हालतूं हुजनि जॾहिं सन में असां शामिल न थी सघूं जॾहिं सिंध में मुज़ाहिरा असां न करे सघूं तॾहिं शहीद बशीर ख़ान सॼी सिंध में निकिरी पवंदो ऐं लखे माण्हू गॾु थी वेंदा उहो बि कोन्हे हाणे हिन सॼे माहौल खे केरु संभालियो इहा ज़िमेवारी मुंहिंजा दोस्तो साथियो केते आहे इन ॻाल्हि जी सॼी ज़िमेवारी माना साईं GM साहिब जी शहीद बशीर ख़ान जी अब्दुल आसिफ साहिब जी जेका क़ौमी जेका ज़िमेवारी आहे उहा तव्हांजे असांजे कुलनि उन ज़िमेवारी खे निभाइण जे लाइ असांखे ओतिरो न थी सघंदासीं ओड़ा क़दम त खणणु घुरिजनि ओतिरो बर्दाश्त करणु घुरिजे ओतिरो सापत पैदा करणु घुरिजे ओतिरो जेको आहे पाण खे साईं GM साहिब जेको आहे त फलां फिल सिंध हुयो असां फलां फिल सिंध न थी सघूं और फलां फिल साईं GM साहिब थी ॾेखारियूं फलां फिल आसिफ साहिब त थी ॾेखारियूं फलां फिल शहीद बशीर ख़ान त थी ॾेखारियूं उन ॻाल्हि लाइ असांखे महिनत करणी पवंदी जदोजहद करणी पवंदी ऐं GSM रबर कमेटी खे यकीन थो ॾियारियां असां सम्झूं था असांजी सॼी दोस्त सीनियर दोस्त जेके गॾिजी सलाह मशवरो कनि था असां सभु सम्झूं था त तारीख़ असांजे कुलनि ते तमामु वॾी ज़िमेवारी विधी आहे मुल्ज़िम जमायत जेका आहे मुल्ज़िम इदाद जेको आहे उहो सिंध खे हिन मुसीबत मां पार पहुचाए सघे थो उन करे अचो त मुल्ज़िम नमूना थियूं कहिड़ी अहिड़ी शइ आहे सिंध जी जेका पंजाब न खणी वियो आहे बिजली कोयलो पैदा थिए सिंध में जंहिंमां बिजली पैदा थिए उहो वञे हली पंजाब गैस सिंध में पैदा थिए 60% पर जेके बि शहरनि में ॿारनि में त गैस आहे ई कोन शहरनि में रहनि था मंझंदि जो 2:30 बजे खां पोइ केरु महिमान ईंदो अब चांहि पीआर गैस कोन थी हले इहा सूरत आहे गैस असांजी आहे हलनि पंजाब जा कारखाना था पेट्रोल असांजो आहे कीमती ज़मीनूं असांजूं और दरिया ते कब्ज़ो हुननि जो आहे इन दरिया जे कब्ज़े जे करे पंजाब जेको लखनि में ज़मीन आबाद कंदो अॼुकल्ह 5 करोड़ एकड़ ज़मीन आबाद थो करे ऐं असां सिंधी माण्हू वटि 4 करोड़ सिंध में गैर आबाद ज़मीन पई आहे कारपोरेट फार्मिंग तहत सरकार ज़मीनूं खणी थी वञे 15 लख एकड़ सॼी सिंध में जेको आहे ज़मीन उन्हनि जे हवाले थी वई आहे असां इहा कोशिशि कई आहे असां GSM कोई माल शहीद बशीर ख़ान मुज़ाहिरा कया आहिनि हाणे असां चाहियूं था त असां रबर कमेटी तरफ़ां अहिड़े क़िस्म जा गॾियल जदोजहद कयूं उहो बि जेको आहे त GSM रबर कमेटी सभु तव्हांखे ॿुधाईंदो असां चाहियूं था त साईं GM साहिब जेका मशीन जेको आहे असांजे हवाले करे आहे जेको पैगाम जेको फ़िक्री पैगाम असांजे तव्हांजे हवाले करे आहे उन जा रुगो ज़ाहिर तौर ते असां फर्मा बरदार या पोइ न हुजूं असां अमली तौर ते साबित करे ॾेखारियूं ऐं जॾहिं क़यामत में इन्हनि टिनी शख़्सनि जे साम्हूं थियूं असां कदु हेठि करे न बीहूं और उन्हनि जे साम्हूं कदु मथे करे बीह रहूं त जेका तव्हां वाट छॾी असां लालचुनि जे बावजूदि असां ॾुखाइनि जे बावजूदि असां तकलीफ़ुनि जे बावजूदि तव्हांजी वाट छॾी कोन्हे का अॼु इन अज़म जेको आहे करण जो ॾींहुं आहे इहो जेको आहे हिते जेको घटि में घटि असां वचन कयूं त तकलीफ़ूं ॾुख जेको आहे उहे असांजी राह जी रुकावट थी सघंदियूं असां हिकु ॾींहुं जेको आहे पंहिंजे वतन खे आज़ादु करे चवनि था कीअं हिकिड़ो नओं लीडर थियो आहे उहो चए थो पतन सिंध काॾो आज़ादु थींदो हिकिड़ो बि माण्हू भला को फाई चढ़ियो आहे लॻा पिया आहिनि हिन में त फाई बि चढ़नि इहे लॻा पिया आहिनि पलीजो खां वठी न ताईं त हर वक़्तु में हिनखे फायूं अचनि बाबा तव्हां भली जेको आहे असांजे फायुनि जी घुर कयो असांखे एतिराज़ु कोन्हे असां आराम कोन थींदासीं असां इन ॻाल्हि खे पंहिंजे लाइ एज़ाज़ु सम्झंदासीं त उन जे बावजूदि बि कंहिं बि सूरत में कंहिं बि हवाले सां साईं GM साहिब जी ॻाल्हि करणु कोन छॾींदासीं ऐं कंहिं बि सूरत में भली सिंध 100 साल पोइ आज़ादु थिए भली 1000 साल पोइ आज़ादु थिए भली सिंध जेको आहे लमन में आज़ादु थिए पर कंहिं बि सूरत में ग़ुलामी खे दिलि सां क़बूल कोन कंदासीं इहो साईं GM साहिब जो पैगाम आहे त ग़ुलामी पसंदि खां बेज़ार जो ऐलान थो कयां असां हुन ते तादम जेको आहे त
क़ाइमु दाइमु रहंदासीं। इहो ई साईं जी सां वचन करणु ॾी आहे। महिरबानी। के भेटा पेश करने जे लाइ जीएसएन कौमी पार्टी के चेयरमैन मोहतरम नवाज खान जोर साहब के गुजारिश कंदुसि त हू अचे रबर के भेटा पेश करे। मोहतरम नवाज खान जोर साहब। साईं जेम्स जी 31 वर्सी आहे ऐं उन दौरान हिकिड़ी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त असां सां असांजो सीनियर साथी आसिफ बालाजी वॾी गॾु आहे ऐं जेके दोस्त अॻु में ॻाल्हाए विया आहिनि ॾाढो चङो ॻाल्हाए विया आहिनि। नवाज़ शाह भाॾाई जी हिकिड़ी ख़ासियत इहा आहे त ॻाईंदो बि भलो आहे, तकरीर बि भली कंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं तकरीर में खिल भोग ऐं मज़ाक बि भलो करे ॾींदो आहे। अॼु बि उन हिकिड़ो ॾाढो भलो भोग कयो, चई त ही दोस्त साईं जेम्स सां गॾु हुआ, नौजवान हुआ। शबीर जमाली साहब ऐं डॉक्टर नियाज़ साहब थोड़ा वॾा हुआ पर आऊं ऐं रियाज़ साहब ॿार हुआसीं। असीं नौजवान त अॼु आहियूं, ॿार हुआसीं त बि साईं जेम्स सां गॾु हुआसीं। नौजवान आहियूं या नौजवानी जे पोइ पहर में आहियूं त बि साईं जे फिक्र ते बीठा आहियूं। झूना थी वेंदासीं, ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि में वेंदासीं त बि इन ई रस्ते ते, इन ई फिक्र सां, इन ई सियासी राह सां हूंदासीं। ऐं अॼु जॾहिं दुनिया जूं हालतूं मुतहरिक थी वियूं आहिनि, तेज़ थी वियूं आहिनि, कॾहिं कॾहिं दुनिया आहिस्ते हलंदी आहे ऐं जीअं कंहिं चमन में ॿार जी हीर घुलंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं दुनिया ईअं तेज़ थी वेंदी आहे जीअं कोई सामूंडी तूफ़ान हुजे, जी काई दरियाई ॿोॾ हुजे। त अॼु दुनिया हिकिड़े भौचाल हेठि आहे ऐं नए अंदाज़ सां दुनिया जूं सिफ़बंदियूं थियण थियूं वञनि ऐं उन्हनि सिफ़बंदियुनि में सिंधियुनि जे लाइ सभ खां वॾो सुवाल इहो आहे त उहे किथे था बीहनि। क़ौमूं पंहिंजो जाइज़ो वठंदियूं, रिव्यू कंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं वीचारींदियूं, कॾहिं कॾहिं पंहिंजे समूरे सफ़र ते माज़ी ते नज़र विझंदियूं आहिनि त असां काल्ह छा हुआसीं, अॼु छा आहियूं, काल्ह किथे बीठा हुआसीं, अॼु किथे बीठा आहियूं ऐं असांजो मुस्तक़बिल कीअं, कहिड़े तरीक़े सां ऐं कहिड़े रस्ते सां बहितर थी सघे थो, रोशन थी सघे थो, ताबनाक थी सघे थो ऐं असांजो क़ौमी वजूद, असांजो वतन, असांजो क़ौमी तशख़ुस, असांजा ईंदड़ नस्ल उहे कीअं बची सघनि था, क़ौमुनि ते वीचारियूं। ऐं 40 वारे ॾहाके खां पोइ अॼु सिंध जे अॻियां इहो सुवालु हिकु भेरो वरी तमामु वॾी अहमियत सां उभरी आयो आहे त सिंधी पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में वीचारे, तमामु संजीदगी सां, तमामु फ़हमीदगी सां, थधे दिमाग़ सां इन ॻाल्हि ते वीचारे त असां पंहिंजे मुस्तक़बिल खे कीअं बचायूं। क़ौमूं जॾहिं बि फ़ैसिलो कंदियूं आहिनि पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में, पंहिंजे लाइ को नज़रियो ॾींदियूं आहिनि, का राह ॾींदियूं आहिनि त उहे कामयाबु थी। उहे क़ौमूं जेके क़ौमूं फ़ैसिलो न आहिनि करे सघंदियूं, उहे क़ौमूं जेके इन जी भिटाई चयो त ओझड़ वता आऊं ॿियूं सभु सगर साथ से, उहे ओझड़ में जेके क़ौमूं पंहिंजी सियासत पंहिंजे हथ में रखंदियूं, पंहिंजा इख़्तियार ऐं पंहिंजा फ़ैसिला पंहिंजे हथ में रखंदियूं आहिनि, उहे क़ौमूं सगर साथ सां हूंदियूं आहिनि, उहे क़ौमूं मंज़िल ते जेको थो पहुची वञे। त अॼु सिंधियुनि खे इहो जेको थो फ़ैसिलो करिणो आहे त उन्हनि खे कहिड़े पासे वञिणो आहे। आया 1940 वारे ॾहाके वांगुरु जी 40 वारे ॾहाके में सिंध जी सियासत ऑल इंडिया बेसिस ते, ऑल इंडिया बुनियादनि ते कांग्रेस ऐं मुस्लिम लीग जे हथनि में हुई ऐं पोइ जॾहिं हिन खिते जे मुस्तक़बिल जा फ़ैसिला थियण लॻा, हिन खिते जी क़िस्मत जा फ़ैसिला थियण लॻा त सिंधी वाइड़ा लॻा पिया, उनखे ख़बर ई कान थिए पई त असांखे छा करिणो आहे। उहे हालतुनि ते कंट्रोल न ठाहे सघिया, उहे हालतुनि ते पंहिंजी गिरफ़्त न ठाहे सघिया, उहे हालतुनि जो रुख पंहिंजे क़ौमी मफ़ाद मूजिबि न मोड़े सघिया।
हाणे बि अॼु बि सिंधियुनि खे इहो फ़ैसिलो करिणो आहे त असांखे आल पाकिस्तान बुनियादनि ते सोचणो आहे या सिंध जे क़ौमी मफ़ाद ऐं क़ौम परस्ती जे बुनियाद ते सोचणो आहे GMC जे फ़िक्र जे बुनियाद ते सोचणो आहे हिकिड़ा माण्हू चवनि था त सिंध जेका आहे उहा जीअं हले थी ईअं उनखे हलणु ॾियो माना उनखे ग़ुलामी में अञा वधीक ॿेड़णु ॾियो तबाह थियणु के माण्हू सम्झनि था त इमरान ख़ान जी सियासत जेका आहे त इनकलाब बर्पा करे विझनि के माण्हू सम्झनि था त पीपल्स पार्टी जेका आहे सिंध में का तब्दीली आणे सघे थी उहा सिंध जे अवाम लाइ के सहज पैदा करे सघे थी के माण्हू सम्झनि था त शहबाज़ शरीफ़ या नवाज़ लीग जी सियासत जेका उहा असांजे लाइ फ़ाइदेमंद थी सघे थी के माण्हू वरी अञा बि के नाहाफ़िज़ क़िस्म जा माण्हू उन्हनि जे लाइ सम्झनि था त उहे को चङो करे विझंदा जोश वली आबादी शहर लिखियो उहो मूंखे इन्हनि ते यादि ईंदो आहे तू और इब्न मरियम का पेरू तेरी कोनियों से टपकता है लहू तू हज़रत ईसा जो पोलक उनजो पैरोकार कींदो थी सघी तुंहिंजे कराइनि मां ॿाहनि तां फुचनि मां रत थो गड़े तू त कातिल आहीं तू इब्न मरियम जो पेरू कींदो थी सघी तू और इब्न मरियम का पेरू तेरे कोनियों से टपकता है लहू अशरार को ज़ेबा नहीं ये शोर से कल यजीद और शिमर थे आज बनते हैं हुसैन यजीदन ने शिमरन मां कौमन जो भलो नाहे कौमन जो भलो GMC जड़न मुफक्करन मां थींदो आहे होची मन जड़न सियासतदानन मां थींदो आहे कौमन जो भलो आज़ादी पसंद अॻवानन मां ऐं जॾहिं आउं साईं GMC जे बारे में सोचींदो आहियां त आउं सोचींदो आहियां त साईं खे जेकॾहिं असां आलमी तौर ते कंहिंसां भेटियूं जेतोणीकि भेट कॾहिं कॾहिं गैर ज़रूरी बि आहे असां रुॻो कम जे हवाले सां कॾहिं कॾहिं त आउं सम्झंदो आहियां त साईं GMC खे पाण सन्याद सन सां भेटे सघूं था आउं सम्झंदो आहियां त साईं GMC खे पाण होची मन सां भेटे सघूं था इहे ॿई भेटूं जेके आहिनि इलाही भेटूं लॻनि किरदार जे हवाले सां क़ौम साज़ी जे हवाले सां साॻिए वक़्तु आउं सोचींदो आहियां त फ़िक्री नुक़्ते निगाह खां साईं जेको कमु कयो आहे उहो सॼो कमु जेकॾहिं पाण भेटूं त लेनिन सां भेटे सघूं जो दुनिया में ॿियनि अॻवाननि लिखियो आहे फ़िक्र ते अदब ते फ़लसफ़े ते कमु कयो आहे नज़रिये ते कमु कयो आहे पर उन ते जेको शानदार कमु कयो आहे ठीकु आहे उहो निकिरोमाम कयो आहे उहो थोरो घणो लोमम्बा बि कयो आहे पर सभ खां घणो कमु जेकॾहिं मामले में कयो त लेनिन कयो ऐं कंहिं चयो त जेकॾहिं लेनिन अक्टूबर इनकलाब बर्पा न करे हा रुॻो लिखे हा त तारीख़ जो अज़ीम तरीन अॻवान पर जेकॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ बि न लिखे हा हुन जेको इनकलाब बर्पा कयो उनजे आधार ते अज़ीम तरीन अॻवान ऐं आउं सम्झंदो आहियां त साईं जेकॾहिं सियासत न करे हा हुन जेको फ़िक्र तख़लीक़ कयो उन जे आधार ते तारीख़ जी अज़ीम तरीन शख़्सियत हुजे हा पर जेकॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ बि न लिखे हा हुन सिंधियुनि खे हिकिड़ी जदीद क़ौम हुजण जो जेको सबक़ु यादि करायो ऐं उन जा जेके दग ऐं उन जा जेके खदोखाल वादे कया उनजे करे तारीख़ जी अज़ीम तरीन शख़्सियत असांखे साईं GMC जे फ़िक्र जे सिंधियुनि खे साईं GMC जे फ़िक्र जे पांध खे पकड़े अॻियां वधणो मूं टियों ॾींहुं हिकिड़ी पोस्ट पढ़ी पाण दानिश्वर घणा थी विया आहिनि दानिश्वर आहिनि भला न पर आसिफ साहिब खां ॿिया घणा दोस्त जेके त दानिश्वर हुजण जा दावेदार हुन लिखियो त सिंधी ऐं पंजाबी वादी सिंध जी तहज़ीब जा गॾियल वारस आहिनि उनजे करे उहे पाकिस्तान खे बचाइण जे लाइ गॾिजी बैरूनी हमले हवरनि जे ख़िलाफ़ विढ़ंदा हिकिड़े सिंधी लिखी अजीब मश्किलियूं आहिनि सिंधी में चवंदा आहिनि जंहिंज में केरु सुञाणे कोन चए घोट जी पुफी हवा अव्हांखे पुछनि था हवा अव्हांखे वेझो अचणु ॾियनि था हवा अव्हांखे उहो सलाह मशवरो पुछनि था हुननि त अव्हांजो नाम यादि सही भला पर आहे त भला सिंधी ॻाल्हाईंदड़ हुन सदर खे चयो त तूं वञी टंडे अलाए यार में वेही मूंखे हिकिड़ा पीपला मिलिया मुंहिंजो बाबा वारे सदर साहिब खे हुन हकाले कढी छॾियो आहे चवनि असां वारो सदर जेको वॾो माहिर मुंहिंजो बाबा हूंदो पर पंजाबी हुनखे वेझो अचणु नथा ॾियनि दार ॻरण नथा ॾियनि त हिकिड़ा अजीब ग़रीब क़िस्म जा
मफ़रूज़ आहे ऐं सम्झां थो त इन क़िस्म जे मफ़रूज़नि जे पुठियां या त जहालत आहे या सोचियल सम्झियल साज़िश आहे त जी सिंधी जेके आहिनि से मुंझल रहनि। यादि रखो त हाकिम ऐं महकूम कॾहिं बि गॾिजी जेको न आहिनि विढ़ंदा। गांधी खे चयाऊं, अंग्रेज़नि चयो त ॿी आलमी जंग में असां सां गॾिजी विढ़ो, हिंदुस्तान बरतानिया सां गॾिजी विढ़े त गांधी चयो पहिरीं हिंदुस्तान जी आज़ादी जो ऐलान करियो, अंग्रेज़ो हिंदुस्तान ख़ाली करे वञो, पोइ फाशिज़म जे ख़िलाफ़ हिंदुस्तान अवां सां गॾिजी जंग में जेको त शामिल थींदो, असीं अवां जी हिमायत में जंग में शामिल थियण जो ऐलान कंदासीं। हुननि चयो न, पहिरीं असां सां गॾु हुजो, पोइ सोचींदा तव्हांखे आज़ादी ॾींदासीं। त गांधी चयो त आज़ादी त असांखे वरी मिली वेंदी, ऐं असांखे ख़ाली चेक था ॾियो जेको बाउंस थी वञिणो आहे, जेको पेश ई न आहे थियणो। त असांजे उन्हनि माण्हुनि खे जेके सोशल मीडिया ते घणो था लिखनि, या उन्हनि माण्हुनि खे जेके दानिश्वर हुजण जा दावेदार आहिनि, या उन्हनि माण्हुनि खे जेके सम्झनि था त असां इंडस्ट्रियलाइज़ेशन ते कमु था करियूं, यादि रखणु खपे त हाकिम ऐं महकूम हिक ॿिए सां विढ़ंदा आहिनि, गॾिजी न आहिनि। सिंधी पंजाबियुनि सां विढ़ी सघनि था, पंजाबियुनि सां गॾिजी न विढ़नि। इन जे करे जो असां पंहिंजी गुलामी खे बरक़रार रखण जे लाइ न विढ़ंदासीं। असां 47 में हिकिड़ी ग़लती करे चुका आहियूं, असां 21वीं सदी में उहा ग़लती वरजाए न वेंदासीं। असांजी क़ौम जे आधार ते फ़ैसिलो कंदासीं। ऐं यादि रखणु खपे, विसारणु न खपे असांखे, असां तारीख़ में हिंदुस्तान सां कॾहिं बि गॾु कोन रहिया। तारीख़ में हिंदुस्तान सां असां कॾहिं बि गॾु कोन रहिया आहियूं, रज़ाकाराना बुनियादुनि ते कॾहिं बि गॾु कोन रहिया आहियूं। 3 भेरा महाराजा अशोका जे दौर में महाराजा अशोका तलवार खणी असांजे सिर ते बीठो, असां ते कब्ज़ो कयो। अकबर जे दौर में अकबर तलवार खणी सिंधियुनि जे सिर ते बीठो, असांखे दिल्ली जे ताबे करे छॾियो। अंग्रेज़नि जे दौर में अंग्रेज़ म्याणी में बंदूक खणी असांजे मथां बीठा ऐं असां ते काबिज़ थी विया। असां ज़बरदस्त कब्ज़े जी शिकिल में हुनजा मती ज़रूर थिया आहियूं, पर असां विया आहियूं हिंदुस्तान खां बि असां आज़ादी। पोइ महाराजा अशोका जी साम्राज्यत हुजे, मुगल इम्पीरियलिज़म हुजे या अंग्रेज़ इम्पीरियलिज़म हुजे, असां उनजे ख़िलाफ़ मज़ाहिम तारीख़ में असां पंजाबियुनि सां कॾहिं गॾु कोन रहिया आहियूं। हिकिड़ो अंग्रेज़नि जे ज़माने में जो अंग्रेज़नि सॼे बर सगीर खे गिराए छॾियो, ऐं ॿियो पाकिस्तान ठहण खां पोइ, ऐं ॿिन्ही में असांजी मर्ज़ी शामिल न आहे, असां ते जबर ऐं ताक़त जे तौर ते कब्ज़ो कयो, ऐं कब्ज़े में कॾहिं बि नथो रही सघे। असां तारीख़ में हमेशह आज़ाद कोन रहिया। कॾहिं कॾहिं क़ौमूं गॾिजी पवंदियूं। मिसाल तौरु फिनलैंड सोवियत यूनियन जे कब्ज़े में हलियो वियो। कॾहिं कॾहिं के कब्ज़ा फ़ौजी नुक़्ते निगाह खां घटि ज़बरदस्त वसीले बि दॿाए। यूक्रेन, एस्टोनिया, लिथुआनिया ऐं लेटविया जे पार्लियामेंटनि करारदादूं पास कयूं सोवियत यूनियन में शामिल थियण। उहे 40 वारे ॾहाके में स्टालिन जे दौर में, ॿी आलमी जंग खां पोइ। ऐं 1990 में उन्हनि असेंबलियुनि में उन्हनि जे औलाद इहे ठहिराईंदा, इहे करारदादूं आंदियूं त स्टालिन जे दौर में असांजे वॾनि सोवियत यूनियन में शामिल थियण जा जेके ठहिराउ पास कया हुआ, उन्हनि जे पुठियां स्टालिन जी बेपनाह ताक़त हुई, रूसी फ़ौजनि जो दबाउ हो, उन्हनि जो ख़ौफ़ हो। ऐं असीं अॼु उहे करारदादूं रद्द था करियूं। असीं चऊं था त असीं कॾहिं बि रूस जो हिसो न रहिया आहियूं, असीं अलॻि मुल्क हुआसीं, अलॻि क़ौम हुआसीं, आज़ादी जो फ़ैसिलो था करियूं। ऐं उन्हनि नंढड़नि 3 मुल्कनि जे फ़ैसिले सोवियत यूनियन खे ड्राइव। सिंधी बि जेकॾहिं केरु कंहिं करारदाद जो हवालो ॾे, उन में बि ग़लति क़िस्म जा अंदाज़ा ऐं वादे ख़िलाफ़ियूं ऐं असांखे सियासी शराब ॾेखारिया विया। असांजे वॾनि ग़लती कई, असांजे वॾनि ख़ुदि उनखे सुधारण जी कोशिशि कई। उन्हनि चयो त शराब में गॾु न रहंदासीं, तंहिंजे करे हिन मुल्क सां गॾु न रहंदासीं। गॾु विढ़ण परे जी ॻाल्हि आहे। ऐं आलमी सूरत हाल में असीं कंहिंसां गॾु था बीहूं, मज़हब जे बुनियाद ते फ़ैसिलो न कंदासीं, मज़हब जे बुनियाद ते फ़ैसिलो न कंदासीं, फ़िक़े वारे जे बुनियाद ते फ़ैसिलो न कंदासीं, पंहिंजे क़ौमी मफ़ादनि जे बुनियाद ते फ़ैसिलो कंदासीं। उहे क़ुवतूं जेके असांजी क़ौमी आज़ादी जी हिमायत कंदियूं, जेके असांजे वतन जी आज़ादी जी ॻाल्हि कंदियूं, जेके असांखे हिकु वतन, हिकु मुल्क, हिकु क़ौम मञींदियूं, असां उन्हनि जी हिमायत करे सघूं था।
ऐं जी मौलाना उबैदुल्लाह सिंधी चयो त सिंध सिंधियुनि जी आहे, इन मामले में असीं को बि मज़हबी सुवाल पैदा थियण न ॾींदासीं, तीअं असीं मज़हब जे बुनियाद ते हाणे न सोचींदासीं, असीं कंहिं नज़रिये जे आधार ते न सोचींदासीं, कौमपरस्ती खां सवाइ असांजो नज़रियो कौमपरस्ती ॿिए कंहिं नज़रिये जे आधार ते न सोचींदासीं, असीं सोशलिज़म जे बुनियाद ते बि न सोचींदासीं, कम्युनिज़म जे बुनियाद ते बि न सोचींदासीं, फाशिज़म जे बुनियाद ते बि न सोचींदासीं, असीं ह्यूमनिज़म जे बुनियाद ते बि न सोचींदासीं, जेतोणीकि असांजा हद जेके इंसानियत जे लाइ कुरनि था, इंसान ज़ात जो दर्द जेको असीं महसूसु करियूं था, पर सॼी दुनिया असांजी ज़िमेदारी न आहे, असांजी ज़िमेदारी असांजो वतन ऐं असांजी क़ौम आहे। तंहिंजे करे असीं समूरा फ़ैसिला क़ौमपरस्ती जे बुनियाद ते, साईं जेम्स जे फ़िक्र जे बुनियाद ते, पंहिंजे क़ौम ऐं वतन जी क़ौमी आज़ादी जे बुनियाद ते कंदासीं। असांजो दोस्त उहो आहे जेको सिंधियुनि खे क़ौम मञे थो, सिंधियुनि खे हिकिड़ो वतन मञे थो, हिकिड़ो मुल्क मञे थो, ऐं हिकु मुल्क जे आधार ते सिंधियुनि जी आज़ादी जो हामी आहे। ॿिया सभु जेके आहिनि उहे असांजा दोस्त न आहिनि। तंहिंजे करे असांखे तमामु वॾी ज़िमेदारी खां कमु वठिणो आहे, तमामु वॾी फ़हमीदगी खां कमु वठिणो आहे, ऐं इहो सुवाल जेको आहे पाण खे पंहिंजी आवाम वटि खणी हलिणो आहे। अलमी हुयत पंहिंजी आवाम सादी हू वरी होशियारु बि, पर किन मामलनि में ॾाढा सादा आहिनि, उहे वॾनि मामलनि में जेको आहे फ़र्क़ु नथा करे सघनि, उहे फ़ैसिलो नथा करे सघनि त कहिड़ी शइ असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे, फौरी मफ़ाद खे ॾिसनि था। ऐं पंहिंजो अलमियो इहो आहे, जीअं सिंध हलचल जो अलमियो इहो आहे, हिकिड़ा पंहिंजा ख़ारजी अलमिया आहिनि, ॿिया पंहिंजा दाख़िली अलमिया आहिनि। पाण सियासी कमु करणु छॾे ॾींदो, पाण तंज़ीमी कमु करणु छॾे ॾींदो, छा पाण का नई इख़लाक़ियात नथा ठाहे सघूं? छा पंहिंजा लीडर ऐं पंहिंजा सभु कारकुन पाण सभु गॾिजी इहो तइ नथा करे सघूं? अचो त शराब पीअणु छॾे ॾियूं, अचो त हर क़िस्म जो नशो करणु छॾे ॾियूं, अचो त हर क़िस्म जी सुस्ती छॾे ॾियूं, अचो त पंहिंजे वक़्त खे विरायूं, त हेतिरो वक़्तु असीं पंहिंजे गुज़रे मुआश जे लाइ कढंदासीं, हेतिरो वक़्तु असीं पंहिंजे बचनि ऐं घरबार लाइ कढंदासीं, हेतिरो वक़्तु असीं जेको आहे सो पंहिंजे सियासी कम जे लाइ, क़ौमी कम जे लाइ कढंदासीं, ऐं तमामु कलील ऐं थोरो वक़्तु पंहिंजे आराम लाइ बि रखंदासीं। छा पाण खां प्लानिंग नथा करे सघूं? गांधी चयो त कांग्रेस जा मेंबर शराब पीअणु छॾे ॾियो, पंहिंजे पाण ते ज़ाब्ता लागू कयो, साले जेकॾहिं साले थींदासीं पंहिंजो पाण ते ज़ाब्तो लागू कंदासीं, ॿिए ते ज़ाब्तो लागू कराए सघंदासीं। ज़ाब्ते जी ख़ासियत इहा आहे, पहिरीं पाण क़बूल कयूं। आउं देरि सां पहुचंदुसि, ॿिए खे पाबंद न करे सघंदुसि, सवेरे पहुचे। आउं पाण देरि ताईं सुतो पियो हूंदुसि, ॿिए खे पाबंद न करे सघंदुसि, सवेरे उथी। आउं पाण पंहिंजी ज़िमेदारी पूरी न कंदुसि, ॿिए खे न चई सघंदुसि हीअ ज़िमेदारी छो पूरी न कई। त पाण पंहिंजे इख़लाक़ ऐं किरदार ऐं सियासी कम ते ज़ोर ॾियूं। पंहिंजी इहा तमामु वॾी जेको सो मथबराइप हिन समूरे ख़िते जे अंदरि सिंधियुनि खे इहा मथबराइप तुंहिंजे साईं जेम्स जहिड़ो तमामु वॾो मुफ़क़र मिलियो आहे, सियासतदान बि वॾो, रुॻो मुफ़क़र न, सियासतदान बि वॾो, ऐं उन जे फ़िक्र ते पाण खे अमली सियासत करण जी ज़रूरत आहे। फ़िक्र कुझु कोन्हे जेकॾहिं अमली सियासत जे पुठियां बीठल न आहे। फ़िक्र तॾहिं घणो कुझु आहे, तॾहिं नतीजे खे जॾहिं उनजे आधार ते अमली सियासत थी। त पाण खे पंहिंजूं ज़िमेदारियूं अदा करण जे लाइ, पंहिंजा फ़र्ज़ निभाइण जे लाइ, पंहिंजो तारीख़ी किरदार अदा करण जे लाइ उहे समूरा ॿार पंहिंजनि कुलनि ते खणणु घुरिजनि। ऐं आउं सम्झां थो त सिंधियुनि जॾहिं फ़ैसिलो कयो, हिकु क़ौम तौरु जॾहिं सिंधियुनि फ़ैसिलो कयो त बसि घणो पंजाबियुनि सां वधीक न हलंदासीं, पाकिस्तान सां वधीक न हलंदासीं। सिंधियुनि फ़ैसिलो कयो, उन ॾींहुं खां आज़ादी जो अमल शुरू थींदो, पाण आज़ादु थींदासीं। रबर साईं जेम्स के बेटा पेश करने जे लाइ जीएस तहरीक के चेयरमैन मोहतरम शबीर अहमद जमाली साहब के गुजारिश कंदुसि त हू अचे ऐं जी रबर के बेटा पेश करे। मोहतरम शबीर अहमद जमाली साहब। साईं जेम्स जी 31वीं वर्सीअ जे मौक़े ते ख़राज तहसील पेश करण लाइ गॾु थिया आहियूं ऐं साईं जेम्स जी कयल सिंध जे लाइ इल्मी अदबी ओढ़े जी ॻाल्हि ऐं वखाण करण लाइ आया आहियूं
ऐं तव्हांखे ख़बर हुजणु खपे त साईं GM सैद जो फ़िकिर ऐं फहम सवाइ सिंधी क़ौम ऐं सिंध धरतीअ जे ॿियो कंहिं बि ॻाल्हि जो कोन हुयो। साईं GM सैद खे पछाड़ीअ ताईं इहो ऊनो हो त हीअ असांजी धरती जंहिंखे पंजाब साम्राज्य बंदूक जे ज़ोर ते यरगमाल कयो आहे ऐं ॾाढ जे बुनियाद ते उन धरती जा वसीला जेके कुदरत जे तरफ़ां असांखे मिलियल आहिनि जंहिंमें दरिया समुंड पहाड़ ऐं ज़मीनूं ऐं उतां जी आबहवा इहे सभु जेके ख़ुदा जे तरफ़ां असांखे नेमतूं मिलियल आहिनि उन नेमतुनि ते पंजाब साम्राज्य जबरन कब्ज़ो कयो आहे ऐं उन कब्ज़े खे छॾाइण लाइ पूरी क़ौम खे पूरी सिंधी क़ौम खे गॾु थियणो पवंदो मुतहद थियणो पवंदो ऐं साईं GM सैद आख़िर में असां सां कचहरी कंदे मूंखे यादि आहे जंहिं वक़्त में साईं GM सैद हिंदुस्तान जे दौरे तां वापसि आयो ऐं सुबुह जे टाइम में शहीद बशीर कुरैशी ऐं असां वञी असां साईं सां मिलिया हुआसीं ऐं साईं GM सैद असांखे तंहिं वक़्त में चयो त ॿाहिरि मुल्कनि जे माण्हुनि खां मूंखे घणी मायूसी थी आहे ऐं मूंखे उमेदु आहे त सिंध जी आज़ादी सिंधी क़ौम जे महिनत जदोजहद सां यकीनी बणिबी ऐं उन जे लाइ तव्हां सभिनी खे मां गुज़ारिश थो कयां त मुंहिंजे नज़रिए जी ब्रीचिंग कयो ऐं वक़्त जो इंतज़ारु कयो। सिंध जी आज़ादी इंटरनेशनल क़ुवतुनि जे पवण खां पोइ जेको आहे सो थींदी ऐं अॼु हिन वक़्तु मां ॾिसां थो पियो त इंटरनेशनल क़ुवतुनि जी पाण में वॾी रसाकशी थी आहे। असांजे दोस्त आसिफ साहब ईरान जे मामले ते ॻाल्हायो पर हिकिड़ी दोस्तो ख़बर हुजणु खपेव त दुनिया में जिते बि ॿ साम्राज्य क़ुवतूं पाण में टकराइबियूं आहिनि विढ़ंदियूं आहिनि त भलो मज़लूम क़ौमुनि जो थींदो आहे। अॼु भले ईरान जे मामले ते चाइना अमेरिका ऐं गुज़िरियल टाइम जा नीटो ऐं वारसा पेक्ट जा हामी विढ़नि पिया था पाण में पर सुभाणे जेको मुस्तक़बिल थींदो उहो हिन धरती जे माण्हुनि जे आज़ादी ख़ुशहालीअ थींदो। तव्हांखे ख़बर हुजणु खपे त जंहिं वक़्त में जर्मन ऐं इंग्लैंड जी पाण में जंग थी ऐं उन जंग में जर्मन त शिकस्त खाधी पर इंग्लैंड बि ख़ुशि कोन हो। इंग्लैंड भी जो भरपूर नमूने से तबाह थी चुको ऐं उन तबाही जे कारण जे करे वॾे सगी जे माण्हुनि खे आज़ादी मिली निजात मिली शायदि इहा दोस्तनि खां ॻाल्हि विसरे थी ऐं उन जे करे आउं सम्झां थो तक़रीबन 30 मुल्कनि खां वधीक मुल्क आज़ाद थिया 20 सदीअ में। अॼु बि जेके साम्राज्य हिकिड़ो साम्राज्य पुराणो आहे जेको अमेरिका आहे ऐं ॿियो साम्राज्य असांजे नज़र में चाइना जेको सुधरंदड़ साम्राज्य आहे उहो ऐं अमेरिका जो पाण में टकराए ऐं उन जो निशानो मज़लूम माण्हू थियनि था उहे सदाईं सिंधीअ में पुराणो मिसाल आहे त विढ़नि चोर भलो थिए भाॻे जो ही सदाईं जेको आहे सो वेढ़ाए माण्हुनि खे ऐं हक़मानी कंदा आहिनि ऐं पुराणो हिननि जो जेको आहे सो तरीक़ेकार आहे डिवाइड एंड रूल वेढ़ाए हक़मानी कयो। हीअ जेका वेढ़ाए असांखे मज़लूम माण्हुनि खे हक़मानी था कनि ऐं पंहिंजा अॾा पंहिंजा जेको आहे सो नज़रिया पंहिंजा फ़लसफ़ा असांजे मथां मरण था चाहिनि असांखे हिन सूरत में खपे त असां मज़लूम क़ौमूं गॾिजी सॾिजी साम्राज्य खे छॾियूं त हिक ॿिए जूठा पट कनि ऐं कंहिं जाइ ते पहुचनि त असां माण्हुनि जी निजात थिए असां मज़लूमनि जी निजात थिए ऐं थी सघे थो हीअ जंग जेकॾहिं अञा वधे थी त उन में हिन धरतीअ जो जेको बि साम्राज्य आहे छो त पाकिस्तान हींअर ॿिन्ही साइड खां टारगेट ते आहे। अमेरिका जेको हिनखे पाले थो वेठो जेको सदियुनि खां वठी हिनखे फीडबैक ॾिए थो ऐं हींअर वरी अॻी हुकूमत उन जेको आहे रुख कयो चाइना ॾे ऐं चाइना जे रुख खां पोइ हुन वॾे करोड़े रुपया अरबे रुपया असां इन्वेस्टमेंट कई आहे। असां वटि ग्वादर जी जाइ ते असां वटि जेको आहे सीपेक ऐं मुख़्तलिफ़ जेका तरीक़ा उन्हनि इन लाइ कोन कया आहिनि त असांखे फ़ाइदो पवंदो हुननि पंहिंजे इहे सभु शयूं पंहिंजे मक़सद लाइ कयूं ऐं उन जो मक़सदु ईअं कोन्हे त असांखे उन मां को फ़ाइदो पवंदो। जेतिरो हू इन्वेस्टमेंट कंदा ओतिरो साम्राज्य मज़बूत थींदो ऐं जेतिरो साम्राज्य मज़बूत थींदो ओतिरो मज़लूम क़ौमुनि खे नुक़सानु पवंदो। उन जे करे साईं GM सैद बि चवंदो त विढ़ंदा चोर भलो थींदो भाॻे जो अॼु जेकर चोरनि जी जंग आहे असां हुनखे ॾिसूं ऐं असां जेको आहे उनजो जाइज़ो वठूं ऐं पंहिंजनि सिफ़ुनि खे मज़बूत कयूं छो त जेकर असांजी सिंपदी न आहे
असांजा के रूट्स ना आहिनि असांजे करे मुनज़िम न आहियूं त भले दुनिया जो तख़्तो तब्दील थी वञे असांजी हालत उहा ई हूंदी उन जे करे असां घणे भाङे असां भले मुख़्तलिफ़ जेका सोचूं हुजनि असां वटि मुख़्तलिफ़ तरीक़ेकार हुजनि पर असां हिन ॻाढ़े झंडे ऐं फ़िक्र GMC तहत असां सभु मुनज़िम आहियूं ऐं हींअर मुंहिंजे नज़र में हिकिड़ी प्लैनिंग हले थी जंहिंमें इन्वॉल्वमेंट कयो थो असांजे ॻाढ़े झंडे असांजे क़ौमी कारकुन खे तॾहिं पाकिस्तान सां मोहबत था कनि मां अॼु वाज़े कयां असांखे कंहिं बि हवाले सां पाकिस्तान सां मोहबत कान्हे असांखे नफ़रत आहे छो त पाकिस्तान हुजण जे करे असांजो तशख़्ख़ुस तबाह थियो आहे पाकिस्तान हुजण जे करे असांजी सरज़मीन तबाह थी आहे पाकिस्तान हुजण जे करे असांजा मुआशी ऐं समाजी जेके मामला आहिनि उहे दरम बरम थिया आहिनि उन जे करे कंहिं बि हालत सां असां न पाकिस्तान जे तहफ़्फ़ुज़ जी ॻाल्हि कंदासीं न पाकिस्तान जी हिफ़ाज़त जी ॻाल्हि कंदासीं जेको बि पाकिस्तान जी हिफ़ाज़त जी ॻाल्हि थो करे ऐं दावा सां थो चवां थो GMC जे नज़रिए जो दुश्मन आहे सिंधी क़ौम जो दुश्मन आहे सिंध जे वजूद जो दुश्मन आहे उन जे करे क्लियर ऐं वाज़े आहे असां सिंध जे आज़ादी ख़ुशहाली ऐं फ़िक्र GMC जा अलम बरदार आहियूं ऐं फ़िक्र GMC जे कंहिं लाइ कोन्हे को सिंध धरतीअ जे लाइ आहे ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ उन लाइ मुंहिंजी सभिनी खे अपील आहे त जेकॾहिं सिंध जो तशख़्ख़ुस बचाइणो आहे सिंधी क़ौम जो वजूद बचाइणो आहे त असां फ़िक्र GMC तहत साईं GMC नज़रे जी सॼे सिंध जे झर जग में ॻोठनि में तब्लीग कयूं ऐं जेके गुज़िरियल टाइम में असां वटि जेके तरीक़ेकार हूंदा उहे हींअर मदम थी विया आहिनि ऐं उन खां पोइ असां ॾिठो आहे त नौजवाननि में जेको ख़ासि करे सोशल मीडिया जे हवाले सां जेको शऊर आयो आहे उहो शायदि अॻु में कोन हो ऐं असांखे खपे त शऊर खे पेश करायूं उन नौजवाननि खे समेटियूं ऐं पाण सां गॾु कयूं त जीअं असांजे जेको आहे सो सिंध जी आज़ादी ख़ुशहाली लाइ असां सां भाङे भाई थियनि ऐं गॾिजी सॼी जदोजहद कनि जीअं सिंध जी असांजी GMC खिराज पेश करने जे लाइ GSM महाज जे वाइस चेयरमैन सैयद नाज़िर शाह साहब बाराई के गुजारिश कंदुसि त हू अचे ऐं जे सैयद खे भेटा पेश करे सैयद नाज़िर शाह बाराई साहब वसी थो पन पन पचार तुंहिंजी हे इश्क मुंहुं न जातो त एॾी उॾार तुंहिंजी मिटीअ मां ई मेड़ो वियो आहे मूंखे तुंहिंजी मिटीअ मां ई मेड़ो वियो आहे मूंखे ए सिंध जी हयाती मूं वटि उधार तुंहिंजी मुंहिंजा तमामु घणा सीनियर दोस्त पार्टी चेयरमैन मोहतरम रियाज़ अली टांडो साहब मोहतरम डॉक्टर नियाज़ गालानी साहब मोहतरम नवाज खान ज़हूर साहब साईं शबीर जमाली साहब साईं आसिफ बालादी साहब राजो सरफराज मेमण बागी बिजारानी साहब उनल सारो साहब गफ़ार मीर साहब डॉक्टर खुशहाल जी तमामु घणी वॾी हुरमत थींदी आहे आम तौर सिंध में साईं जेको लफ़्ज़ आहे वो घणे भाङे सैयदनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे या पीरनि जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे पर उन में अक़ीदे जो अंसर वधीक हूंदो ये पाक हुआ त बाबा सैयद मेरो को बि सवा सेरो ये सभु अक़ीदे वारा लफ़्ज़ अक़ीदतमंदी वारी जेका हमा ईंदी आहे या मोहबत आहे उहा लफ़्ज़ साईं सां जुड़ियल आहे पर हक़ीक़त में जेकॾहिं लफ़्ज़ साईं जेको सिंधी ॿोलीअ जो तमामु घणो मिठो लज़ीज़ दिलि खे वणंदड़ फ़रहत ॾींदड़ सुकून बख़्शींदड़ लफ़्ज़ आहे साईं उन लफ़्ज़ साईं जो जेकॾहिं के माण्हूअ मान मर्यादा रखी उन ते पूरो उन जो हक़ अदा कयो ऐं पंहिंजे ज़िंदगी मुस्तक़िल जदोजहद पंहिंजे आलमाना मुफ़क्कराना किरदार जे ज़रिए उन लफ़्ज़ खे सॼी सिंध में अज़मत जे महराज ते पहुचाए छॾियो त उहो फ़क़ति साईं जेम्स
जे साईं लफ़्ज़ खे उहा सुञाणप ॾेई छॾी जो सिंध में माण्हू लाड मां कोड मां ऐं प्यार मां साईं चई मुखातब थींदा आहिनि पर उन लफ़्ज़ जी ताक़त जेका आहे उनजो अंदाज़ो सिर्फ़ु उन्हनि खे हूंदो जेके साईं जेम्स सैयद जा पैरोकार आहिनि उन्हनि खे ख़बर आहे अज़ीम इंसाननि जी ज़िंदगी तोड़े उन्हनि जी जदोजहद केतिरी लाभाइती हूंदी आहे केतिरी फ़ाइदेमंद हूंदी आहे अॼु तव्हां ॾिसो पिया त बाहि भरियल आहे निमरूद जी बाहि भरियल आहे क़ौमी तहरीक जो पंध अॻे खां वधीक ओखो थी वियो आहे अड़ांगो थी वियो आहे मुर्शिद लतीफ़ चयो आहे हिकु धरती माए ॿी ॼर संदी सजणे हले ऐं वाजाए ॿिन्ही ॾेरी विच में क़ौमी तहरीक जो सफ़र सदिया शराबनि जूं को बदारूं कनि सजड़नि जो पंध न रहियो आहे अॼु जेके रियासत जे तमाम तर गुंडागर्दी रस्ता रोक के क्रॉस करे मानू सन पोता आहिनि इहे ई सिंध जा हक़ीक़ी माना में गैरतमंद पुट ऐं धीअरूं जिन साईं जे उन लफ़्ज़ ऐं साईं जे तसव्वुर साईं जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे हक़ीक़ी माना में सम्झो तव्हां परवाना आहियो जे दौर में अक्सरियत जेका आहे उहा इक़्तिदार जे लज़तुनि जे पुठियां थी दौड़े उहा नौकरियुनि जे पोयां पई दौड़े उनखे रोज़गार जो फ़िक्र आहे उहा बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाले ते पंहिंजूं नियाणियूं पिणाइण में को शर्म ऐं आर महसूस कोन थी करे अक्सरियत मज़हबनि में पनाह पई ॻोल्हे अक्सरियत वक्त जे नाख़ुदाउनि बादशाहनि वज़ीरनि कबीरनि सलाहकारनि वॾेरनि ऐं बोतारनि जे दरवाज़नि ते सजदा पई अक्सरियत सदाईं बातिल सां गॾु वेठी आहे अक़िलत हूंदी आहे जेका हमेशह हक़ परस्तनि सां गॾु बीहंदी आहे दुनिया में तब्दीली हमेशह अक़िलत आंदी आहे अक्सरियत न आणींदी अक्सरियत फ़िरौन सां गॾु हुई अक्सरियत यज़ीद सां गॾु हुई अक्सरियत शिमर सां गॾु हुई अक्सरियत सदाईं बातिल सां गॾु हुई अक्सरियत सदाईं ताक़त जो जी पुछ लटकाऊ थींदी आहे अक़िलत हूंदी आहे जेका हक़ ऐं सदाकत जो धंधो खणी बीहंदी आहे सन में जॾहिं साईं जेम्स ज़िंदा हो तब साईं सां थोरा माण्हू जेका ही लीडरशिप मथे वेठी आहे इहे उन ज़माने में नौजवान हुआ यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द हुआ जसाफ जा शागिर्द हुआ कारकुन हुआ सही सां थोरा माण्हू गॾु पर छा हो कमिटेड हुआ बहादुर हुआ बाखबर हुआ सच्चार हुआ लालची न हुआ तलब जी तवार मदा करी मंगणा ठिके कंदई धार माणक ॾेई मुठ में लतीफ़ जी ने बैत खे सम्झ उन्हनि साईं जेम्स सैयद जे फ़िक्र सां इश्क ही जेकॾहिं अॼु जिन जे वारनि में वक़्तु चांदी छटे छॾी आहे जेके असां खां घणो सीनियर आहिनि हिकिड़ा टार्चर सेल भोगे आया आहिनि ॿियनि जे लाइ ज़िंदान जूं दीवारूं तपियूं आहिनि उन आतश मां उहे इश्क जो इम्तिहान पास करे आया आहिनि हिकिड़ा तवील जदोजहदुनि में रहिया आहिनि पर अॼु बि माण्हू सन सां बीठा आहिनि जॾहिं तव्हांजा हिननि जा हमसर ऐं हम उमिरि माण्हू जॾहिं इक़्तिदार जी तवाफ़ल मलूकीअ खे सजदो करण जे लाइ इस्लामाबाद था वञनि तॾहिं सन अची करे सैयद जे मज़ार ते बीह करे सिंधु देश जो तरानो था ॻाइनि हिननि खे सेखारियो इश्क हिननि खे सेखारियो मोहबत उहा मोहबत जंहिंजे आरीसर साहब चवंदो हो त असीं थर जा माण्हू ॾुकार जा माण्हू हुआसीं असीं थर जा माण्हू
सिकायल हुआसीं ऐं असांखे हिकिड़े माण्हू जी मोहबत नसीब थी उन माण्हू जे भाकरनि में के औरत की गर्मी न हुई पर उन माण्हू जे भाकरनि में थर ते ईंदड़ सावण जे ककरनि जी छांव ज़रूर उहो साईं जेम्स न त साईं जेम्स ते तबके जा माण्हू उहे अॼु बि इक़्तिदार जे ख़ातिर इस्लामाबाद ऐं रावलपिंडीअ में रोज़ जबीनूं झुकाइनि था पर बकरार धनार जो पुट अब्दुल वाहिद आरीसर जॾहिं जेम्स सैयद सां गॾु थियो तॾहिं उहो सिंध जे क़ौमी आज़ादी जे तारीख़ जो तमामु वॾो बुलंद किरदार बणियो रते देरे जो हिकु नौजवान बशीर खान कुरैशी जॾहिं सन आयो तो उन सैयद के जॾहिं ॾिठो त हू पंहिंजे तबके सां बग़ावत करे चुको आहे हू रवायती सैयद न रहियो आहे हू रवायती जागीरदार पीर न रहियो आहे तॾहिं उहो बशीर कुरैशी अॻिते हली सिंध जे क़ौमी तहरीक जे जदोजहद जो सरवान थी वियो ऐं उन सॼी सिंध खे जेको आहे पंहिंजे ख़ुशबू सां वनवास सां वासे रियाज़ अली चांजो जंहिंजे मथे में वक़्तु अफ़शान छके छॾी आहे उहो वारामंद थेलो खणी लतीफ़ संगत जो मेंबर थियण आयो चई त जीएम सैयद तबकाती तरह पंहिंजे क्लास खे ख़तम करे चुको आहे अॼु उहो रियाज़ चांजो अॼु बि कुआड़ीअ वारो ॻाढ़ो झंडो खणी तुंहिंजो देश मुंहिंजो देश तुंहिंजो रहबर है मुंहिंजो रहबर हम अकेले ही चले थे जान पे मंजिल लोग आते गए कारवां बढ़ता गया जेम्स सैयद पंहिंजे क्लास सां बग़ावत कई साईं जा हमसर कुर्सी जे ख़ातिर मोहम्मद अली जिन्ना जे बि पेरनि में पवंदा हुआ अयूब खान जे बि पेरनि में पिया साईं जा हमसर सादात मखदूम बुजुर्ग वली यया खान के पेरनि में पिया हुआ जनरल ज़िया जे मजलिस शूरा जा मेंबर पे थिया पर हिकिड़ो जेम्स सैयद हो जे लतीफ़ जे उन सटन में चयो त मरण मूंसी आओ त पुठीअ तो जेको चवंदो त मूंखे अदालत में पेश कयो पंहिंजो अछो पहिराण पाए व्हील चेयर ते वेही पुलिस गाड़ी जो इंतजार कंदो त मूंखे अदालतनि में वठी हलो हिन कूड़ ते बदल मुल्क जे कूड़नि हुक्मराननि ऐं जजनि में इख़लाक़ी जुरत न रही हो जेम्स सैयद जो बयान ॿुधी सघनि कोर्ट छॾे जज भॼी थे विया जेम्स सैयद तारीख़ साफ़ किताब लिखियो सिंध ॻाल्हाई ऐं अॼु बि साईं जेम्स सैयद उन अज़ीम तारीख़ी किताब सिंध ॻाल्हाए थी जो पाकिस्तान जो को दानिश्वर जवाब ॾेई ॾेखारे अॼु बि हामिद मीर ऐं सुहेल विड़ाट समेत को बि एस्टेब्लिशमेंट जो दादलो दानिश्वर साईं जेम्स सैयद ते सिंध ॻाल्हाए थी किताब जो जवाब ॾेई ॾेखारे छो त सैयद वटि सचो सैयद वटि तारीख़ हुई तहज़ीब हुई अॼु ॻाल्हि आसिफ साहब कई त ईरानी चवनि था असीं तहज़ीब लाइ पिया पढ़ूं हे मुल्ला असांखे चवंदा आहिनि मुस्लिम उम्मा मुसलमाननि जी क़ौम मुसलमाननि जो भाईचारो असीं सभु मुसलमान भाइर आहियूं अॼु ईरान अकेलो बिगड़े को सुन्नी को शियो को देवबंदी को बरेलवी को मुल्क को माण्हू को मुल्लो के तंज़ीम जिहाद जो ऐलान कयो आहे साबित थियो त मुसलमान क़ौम न थींदी आहे साईं ॿुधायो असांखे मुसलमान उम्मत न थींदी आहे कंहिंजो मज़हब जो मामिलो न आहे मामिलो क़ौमी मफ़ादनि जो आहे मफ़ादनि जो क़ौमी मफ़ाद जो मामिलो ईंदो आहे त क़ौमूं पंहिंजे क़ौमी मफ़ादनि जे लाइ ऐलान मैदान जंग में मैदान कारज़ार में आहे अॼु असांजो मामिलो क़ौमी आहे असांजो मफ़ाद क़ौमी आहे असांजो सिंधु देश क़ौमी मफ़ाद आहे असीं सभु खां अवल सिंधी आहियूं को बि असां में तबक़ाती फ़र्क़ु कोन्हे को शियो सुन्नी देवबंदी बरेलवी न आहे हर उहो माण्हू जेको सिंध खे मुल्क सम्झे सिंध जी आज़ादी ते यकीन रखे साईं जेम्स सैयद खे पंहिंजो फ़िक्री रहबर सम्झे उहो जेम्स जो मेंबर आहे उहो भले मज़हबी तौर ते अक़ीदे जे लिहाज़ खां कंहिंसां बि गॾु ये तहरीक सेक्युलर आहे इन जा बुनियाद साईं जेम्स सैयद रखिया आहिनि अॼु पाण साईं जेम्स जे मदार ते बि इहो अहद कयूं त क़ौमी तहरीक खे मज़बूत कंदासीं ऐं आख़िर में चवंदुसि सिंधी माण्हुनि खे सदाईं शिकायत रही
सिंधी माण्हुनि खे सदाई शिकायत सदाई दोराप ख़ैर महबूब ऐं पंहिंजा दोरापा ॾींदा आहिनि उन ते अरो कोन थियो पर तॾहिं GSN वारा गॾजनि कोन था हिकिड़ा ॿार आहिनि GSN में नाम बालक उन जी ॻाल्हि आउं नथो करियां उहे वीचारा अञा बांबड़ा पिया पाइनि उनखे अञा सिखण जी ज़रूरत आहे पर तव्हां ॾिठो त मेच्योर GSN सॼी हिन स्टेज ते गॾु वेठी आहे 4 साल खां मथे अर्ज़ो GSN रैबर कमेटी में गुज़री चुको आहे ऐं सिंधी माण्हुनि खे थो चवां जे ॾिना आहियो त ॿी ॻाल्हि ख़ौफ़ में आहियो त उहा जुदा ॻाल्हि लालच अथव त उहा ॿी ॻाल्हि GSN जे झंडे खां डिॼो था लहारायो था त ॿी ॻाल्हि वॾेरे जो डपु अथव त ॿी ॻाल्हि आहे बाक़ी तव्हांजी तमन्ना त पूरी थी चुकी आहे त सैयद जा साले पेरोकार सभु रैबर कमेटी में मौजूदु हुजनि जॾहिं GSN वारा गॾिजी विया आहिनि त तव्हां छो कोन था करिजो अर्जुन हिकिड़ो धनुष खणंदो छा हिकिड़ो अर्जुन न विढ़ंदो जॾहिं पूरो काफ़िलो तयारु थींदो सिंधु देश तॾहिं ठहंदो सिंधु देश रुॻो GSN वारनि जी ज़िमेदारी न आहे हर ग़ैरतमंद सिंधी माण्हुनि जी ज़िमेदारी आहे त पंहिंजे वतन खे आज़ादु करे तंहिं करे साईं जेम्स सेठ खे ख़राज था पेश कयूं ऐं ख़राज अज़ीम इंसाननि खे पेश करण जो सादो तरीक़ो इहो आहे त हुननि जे मिशन खे मुकमल कयो सैयद जी मिशन नामुकमल आहे अचो त रैबर कमेटी जा हथ मज़बूत कयूं सैयद जो ख्वाब ऐं मिशन मुकमल कयूं ऐं तव्हांखे जस ॾींदुसि तव्हां सन पहुतायो पर घबरायो न माओज़ीज़म जॾहिं कम्यूनिज़म जे लाइ पोरियत ऐं हारीन जे लाइ दुनिया जो वॾे में वॾो लॉन्ग मार्च कयो 1 लख जे लॻभॻि उन जा माण्हू गॾु हुआ पर जॾहिं हू मंज़िल ते आख़िरी पहुतो त माण्हू सिर्फ़ खे 8 खां 10 हज़ार वञी रहिया सभु माण्हू राह में मारिजी पर हुन चीन जे आज़ादी त हथ न खयो आख़िरी वक़्त ताईं विढ़ंदो रहियो जेकॾहिं रस्ता रोक थिए थी सन में माण्हू थोरा अचनि था त उनजो मक़सदु इहो न आहे त रियासत सिंधियुनि जे दिलनि मां जेम्स कढी सघे थी जेम्स सैयद सिंधियुनि जे दिलनि ते मोहर साबित करे चुको आहे लतीफ़ साईं चयो आहे त दाग तुंहिंजो दासड़ा जेरे मथे जिन जितो जो ठपो लॻो दाग तुंहिंजो दासड़ा जेरे मथे जिन तूं कीअं मथां तन चने सर जित खणे जीअं सुनी से रात्रियों कह पर ॾींहं गुज़ारे हाणे आओ जिस कम शहीद बशीर खान कुरैशी जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र मोहतरम पुनल सारे साहब के गुज़ारिश कंदो त हू अचे ऐं मां मुखातिब थे मोहतरम पुनल सारे साहब पिंडाल में मौजूद सिंध जा आशिको ऐं रहबर जा पांधीअड़ो अॼु पाण रहबर जे 31 वर्सीअ ते गॾु आहियूं आउं सम्झां थो तमामु घणा दोस्त रुकावटुनि ते पुलिस मामलनि ते ऐं ॿियनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाया आहिनि आसिफ बालाजी साहब तमामु मुफ़सिल ॻाल्हि ॿोल रखी आहे उन करे आउं चाहींदुसि त ॿ लफ़्ज़ कुझु ॿिए हवाले सां तव्हां सां मुखातिब थिजे दोस्तो ऐं साथियो इहा हक़ीक़त आहे त असां मुनी सदीअ खां 75-76 सालनि खां असां सभिनी सिंधियुनि जे ॻिचीअ में जेको गट विधो वियो आहे ग़ुलामीअ जो उन ग़ुलामीअ जे गट असांखे एतिरो त निहोड़ियो आहे जो हाणे असांखे हल्की फुल्की रुकावट या हल्की फुल्की FIR भी दुखी थी लगे पर आऊं चवां थो त बाबा अवां पंहिंजे रहबर ॾांहुं ॾिसो अवां सिंध जे रहबर ॾांहुं ॾिसो
अवां उनजे फिक्र ॾांहुं ॾिसो, अवां उनजे क़ैद ॾांहुं ॾिसो त ॾहाकनि जा ॾहाका क़ैद काटियाई, पर आज़ादी सिंधु देश सिंधु ॻाल्हाए थी। ऐं वरी जॾहिं कोर्ट में वञणो थियो त हुन उहे मुक़दमा लिखिया जो अॼु ताईं पाकिस्तान जो को बि दानिश्वर हितां जो को बि ॾाहो उनखे जवाब न ॾेई सघियो, कोर्ट में पेश न करे सघिया। आऊं सम्झां थो त असां जॾहिं उनजा पोइ लॻायूं त पोइ असांखे पुलिस सां मुर्सुदी वेहणो पवंदो, पोइ असांखे हिननि FIR ते गिला शिकवा न करणी पवंदी, पर असांखे सम्झणो पवंदो त असांजे रहबर जो फिकिर, रहबर जूं ॻाल्हियूं, रहबर जी सोच, रहबर जा आइडिया हिननि हुकुमराननि खे एॾा त ॾुखिया पइजी विया आहिनि जो हाणे हुननि खां असांजा ही जलसा, हे रैलियूं, ही मीटिंग्स, ही एहतजाज इहे त कोन था बर्दाश्त थियनि। पर असांजो हिकिड़ो कारकुन घर सुतल आहे हुतार मला कंडियारो में त 5 पुलिस जूं मोबाइलूं भिटियूं टपी उनखे जेको आहे सो खंबिन था। इहे सॼी सिंध में असांजा जीअं सिंध रहबर कमेटीअ जा कारकुन ऐं ॿियनि ॻाढ़े झंडे वारनि साथियुनि जा कारकुन जेके खंबिया विया आहिनि, पर आउं चवां थो त असांखे हिते माठ करणी न पवंदी। अचो त असां ॾिसूं त हे रुगो खंबिण कोन्हे, पर ही त बाबा असांजा वसीला फबायो था वञनि। हिननि त असांजे ॻिचीअ में मुलायत विधी आहे, हिननि त असां जो सिंधु दरिया फबायो आहे, केनाल पिया कढनि, हाणे कारपोरेट फार्मिंग जे नाले में सभु असांजूं ज़मीनूं फबायो पिया वञनि, धारियनि खे पिया ॾियनि। हे असांजा सियासतदान फौजियुनि खे लखे एकड़ ज़मीनूं लिखी ॾेई सिर्फ़ पंहिंजी कुर्सी पिया बचाइनि। अचो त पाण उन सिंध वतन खे वापसि वरायूं, उन सिंध वतन खे अॼु खां सदियूं अॻु जेको आज़ाद वतन हुयो उन हैसियत में आणियूं। ऐं जेसि ताईं असां ओॾा विख नथा खणूं त पोइ सम्झो त असां हिते हिननि जे साज़िशुनि जे वर चढ़ंदा रहंदासीं। उन लाइ आउं जीअं सिंध रहबर कमेटीअ जे साथियुनि खे वरी बि अपील कंदुसि त सिंध जे वसीलनि, सिंध जी ज़मीन ऐं सिंध में जेका इंतिहा पसंदी वधे पई, इन्हनि इशूज़ ते हिते वॾे पैमाने ते जेको औरतुनि सां जबर आहे, हिरासमेंट आहे, उन्हनि जूं ख़ुदकशियूं आहिनि, उन्हनि जा क़तल आहिनि, उन्हनि जा मौत आहिनि, इन सभिनी मामलनि ते अॻियां अचो ऐं गॾियल जदोजहद में ई सोभ लिखियल आहे। महिरबानी। माण्हू चयो त धोती धोराणनि में हाणे जिस्कम शहीद बशीर खान कुरैशी जे अगवान मोहतरम आसिफ बालादी साहब के गुजारिश के दोस्त हुए जी रबर के भेटा पेश करे। मोहतरम आसिफ बालादी साहब। पहिरीं त आऊं पाण खे खुशकिस्मत सम्झां थो जो अॼु आऊं अमां सभिनी उन्हनि दोस्तनि जे हिन काफ़िले में सथ में वरी मूंखे डॉक्टर साहब चए थो तूं हुए त सही, पोइ असीं तव्हांखे जी जाॻायोसीं। तो जोगी जाॻायोसि, सुती वियासीं निंड में। तो डॉक्टर साईं जी इहा महिरबानी आहे त वरी आऊं पंहिंजो हिन तसलसल जो हितां वाट ते हलंदे साईं जी हाज़िरी भरण जे लाइ वियासीं पे। साईं मोहतरम नवाज़ अली शाह पंहिंजो भाॾाई साहिब जन सां ॻाल्हि पे थी त मुंहिंजो बाबा हे तहरीकूं इहे दरिया वांगुरु थींदियूं आहिनि। तहरीक माना हिकिड़ो दरिया, उन में तंज़ीमूं पार्टियुनि उनजा फ़र्क़ सभु विसारे असां हिक ॿिए खे मोहबत एहतराम सॼी दिलि सां
ऐं जिते बि मोहबत आहे एतिराम आहे क़बूलियत आहे उते जेको आहे सो उहो क़ाफ़िलो वधंदो रहंदो। ऐं आउं ॾिसां पियो अॼु ही पिंडाल एतिरनि रुकावटुनि जे बावजूदि जीअं मुंहिंजे भाइरनि ॻाल्हि कई, सभिनी रुकावटुनि जे बावजूदि एतिरे तइदाद में सॼे सन शहर में सिंध मंझां क़ौमी अॻुवाणनि कारकुननि जो पहुचणु ऐं पंहिंजे रहबर जी हाज़िरी भरणु आउं सम्झां थो इहा हिकिड़ी फतह आहे जंहिंजी आउं तव्हांखे मुबारकबाद पेश कयां। मुंहिंजा भाइरो, वक़्तु बदिलजी चुको आहे। हमें ख़ासि गुज़ारिश कंदुसि त सम्झो त 2025 ते जेकॾहिं तव्हां टुबको ॾियो त जंहिं 2026 में अॼु असीं हिक ॿिए सां गुफ़्तगू करे रहिया आहियूं, दुनिया तमामु घणो तब्दील थी चुकी आहे ऐं तमामु घणा इम्कान पैदा थी पिया आहिनि त वरी का आलमी सूरत हाल ॿी आलमगीर लड़ाई वांगुरु उन खां पोइ 1945 खां पोइ जॾहिं पावर्स पाण में टकरजी ऐं नेठि लीग ऑफ नेशन पोइ यूनाइटेड नेशंस जंहिंजे लाइ पाण सभिनी जे रहबर 1992 में इहो वाज़े कयो, सिंध जा दानिशवरो, मुहक़िक़ो, अदीबो, अहले दानिश, सुजान, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे रहबर जी उन तक़रीर खे महिरबानी करे पढ़ी त ॾिसो। 1992 साईं नस्टर पार्क 1992 में पाण सभिनी जो रहबर साईं जेम्स उन तक़रीर में दुनिया जो मुस्तक़बिल बयान कंदे ख़ुसूसन यूएनओ जे हवाले सां चवनि था त यूएनओ जो ही इदारो हाणे काफ़ी न रहियो आहे ऐं ही उहे ज़रूरतूं हिन जा कानून हाणे उहे सभई एतिरा त हो थी चुका आहिनि, पुराणा या कमज़ोर थी चुका आहिनि, जो पाण ॾिसूं पिया त ॼण त उहो झंगल जो कानून मोटी आयो आहे, यानी जेको ॾाढो आहे, ॾाढो सो गाबो पंहिंजे ॻोठाणी ॿोली में। अॼु तव्हांजे साम्हूं दुनिया में ॾिसो पिया त पावर ऐं पावर जेको आहे सो उनजो इज़हार किथे किथे इंसानियत जा लीका लताड़े अमेरिका उहो बिना कंहिं यूएनओ दुनिया जे समूरनि यूरोपी तक़रीबन अक्सरियत दुनिया जे मुल्कनि खे पुठी ॾेई पंहिंजा हुकुम हलाए रहियो आहे। ऐं मां मौज़रत सां इहा ॻाल्हि अहिड़ी आउं करणु थो चाहियां त जेकॾहिं कंहिंखे नागवार गुज़रे त मां पहिरीं उन जी मौज़रत कयां थो त होॾां हू पंहिंजो पगड़ ताड़ में पंहिंजे शिकार ते ओचितो जंप हणण लाइ तयारु वेठो आहे। ऐं हेॾां असांजा मौलवी साहिबान इनकलाबे ईरान तव्हां चओ था, उनजी कहाणी त पढ़ो, अॼु डॉक्यूमेंट्स अचणु शुरू थी विया आहिनि
त आऊं एतिराम तौरु नाला नथो खणां पर 1979 खां वठी जेके उहे कागज़ खुलनि था पिया जंहिंमें ईरान ऐं अमेरिका जा खुफ़िया तालुकात ऐं दस्तावेज़ ॿुधाए थियण लॻा आहिनि रुगो ॻाल्हि हिकु तरफ़ी न आहे उहे मौलवी साहिबान उन ईरानी अवाम जो रत पी 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 जरूं थी किरी पिया आहिनि पर मुड़ण लाइ तयार ई कोन्हनि कंहिं ॻाल्हि लाइ बीहण लाइ तयारु कोन्हनि के बाबा हेॾी ख़ल्क़ तव्हां तबाह कराईंदो खुदा न करे त हिरोशिमा ऐं नागासाकी वांगुरु खुदा न करे पाण रहबर जे दरगाह ते दुआ था घुरूं छॾे होॾे न अचे ईरानी अवाम मथां पर इहो GLC जे कारकुन साईं जेम्स जे कारकुन ते वाज़े थो चवां असीं वतन परस्त आज़ादी पसंद तरक़ी पसंद डेमोक्रेट सोशलिज़म बि असांजे मंशूर जो मां जिसाब जो जॾहिं मेंबर थियो साठि मंशूर जो सोशलिज़म बि हिसो रहियो आहे असां कॾहिं बि रबर जी हिन पिंडार में कॾहिं बि को फ़िरके परस्ती वारो नारो न लॻो आहे बहरहाल अॼु जी सूरत-हाल साबित करे थी त जदीद क़ौम परस्ती जो फ़िक्र साईं जेम्स जो फ़िक्र अॼु अमली तौर ते ईरान चए थो बाबा मां 6000 साल तहज़ीब लाइ विढ़ी रहियो आहियां 6000 सालनि जी तहज़ीब लाइ विढ़ां पियो ऐं ज़रतुश्ता दी ग्रेट जेको दुनिया जो मुंहिंजे ख़्याल मूजिब इस्लाम खां यहूदियत खां ऐं ईसाइत खां बि पुराणो आहे उनखे हू कोट कनि था मज़हबी ॻाल्हि मुंहिंजा भाइरो कोन था कनि ऐं जेकॾहिं हू जदीद क़ौम परस्ती जे बुनियाद ते पंहिंजे रहबर आज़म जे फ़िक्र जे उसूलनि मूजिब इहा ॻाल्हि कनि था त पोइ छो त सियासत में वाज़े थो करियां त सियासत में मज़हब जो दख़ल सियासत में रियासत में मज़हब जो दख़ल जेको आहे जिते बि आहे जंहिं बि सूरत में आहे उहो असांजे बुनियादी उसूलनि साईं जे फ़िक्र ऐं उन हिसाब सां ॼण त उन सां उहो पूरा नथो थिए उन करे मां हुजत कई आहे त सिंध जा नौजवानो बुज़ुर्गो दोस्तो भाइरो भेनरो पाण खे बिल्कुलु होश संभाले हलणो आहे कंहिं बि जज़्बाती वाकिरे में न वञणो आहे ॿियो अर्ज़ु मुंहिंजो इहो आहे त दुनिया में अॼु उहा ई ॻाल्हि थिए पई जेका 1952 में शायदि व्याना कॉन्फ्रेंस 1952 में पंहिंजे रबर जी तकरीर आहे व्याना कॉन्फ्रेंस जी तकरीर 1992 जो हॉल ओड नंबर 52 उहा त पढ़ी ॾिसो सिंध जा दानिशर सुजान सभई मुहक़िक़ तारीख़दान क़ाबिल एहतराम आहिनि पर तव्हां व्याना वारी तकरीर त पढ़ी ॾिसो
त दुनिया खे पंहिंजो रहबर पैगाम थो ॾिए त बाबा मुलनि खे न पालियो, ही फसादी थींदा, ही अॻिते हली पंहिंजे बचनि खे खाईंदा। अॼु मुलायत सॼे वर्ल्ड में भली उहा मुलायत कहिड़े बि रूप में हुजे, यहूदी जे अंदरि बि मुलायत आहे, ईसाई जे अंदरि बि मुलायत आहे। ऐं अॼुकल्ह हिंदुस्तान ते मोदी कोशिश करे पियो हिकिड़ी जदीद लफ़्ज़नि में पंहिंजी मुलायत खे क़ाबिज़ करण जी। अफ़गानिस्तान जो हाल तव्हांजे साम्हूं आहे, उन करे मज़हब जो दख़ल हिकिड़ो ज़ाती मामिलो आहे, हर कंहिंजो असांखे उन लाइ एतिराम आहे, पर ख़ुसूसन रहबर आज़म जे पूरे अहाते त छा आहिनि, पूरी सिंध ऐं वतन जी घिटी घिटी में असीं के बि फ़िरके वारा न, के बि नस्ल परस्ताना, के बि लिसानियत वारा फसाद नथा ॾिसणु चाहिनि। छो त इहा पॉलिटिक्स तव्हांजे साम्हूं आहे। हिकिड़ा फ़िरके परस्ती में, ॿिया लिसानियत परस्ती में, टियां जेको आहे सो उहे नस्ल परस्ती में। इन क़िस्म जा कई तय मौजूद आहिनि जेके सरगर्म अमल आहिनि, पर सवें कोशिशूं करे बीठा आहिनि। रहबर जो फ़िक्र या तव्हांखे मुबारक हुजे त रहबर साईं GMC जे फ़िक्र पाण सभिनि जे रहबर जे फ़िक्र फ़िक्री तौर ते सिंध तव्हां फ़तेह कई आहे, तव्हांजे रहबर जे फ़िक्र फ़तेह हासिल कई आहे। हा, हिकिड़ी फ़तेह रहियल आहे जेके पूरो करणो आहे, उहा आहे त फ़िक्री फ़तेह खे तंज़ीमी शिकल ॾियण में कामयाब थियो। डॉक्टर साहब चवे थो आऊं सिंध खे हिकिड़ी मुनज़्ज़िम उहा जमायत ॾियणु चाहियां थो जेका रहबर सिंध जे फ़िक्र जे रोशनी में उन फ़िक्र खे मशले राह बनाए उहा क़दम ब क़दम अॻिते वधे। ऐं रहबर थो चवे त अदम तशद्दुद दावा, नॉन वायोलेंस, सॼी दुनिया अञा पैगाम सिंध जंहिंमें पैगाम लतीफ़ बि अची थो वञे, मुंहिंजे रहबर जो पैगाम सैद बि अची थो वञे, पर इहे सभु पैगाम चाचा हफ़ीज़ वांगुरु सिंध मां आहे, सिंध जो को बि बाबा आहे, को बि पीउ न थींदो आहे। जे त लतीफ़ बि सिंध जो पुटु आहे, साईं सैद बि सिंध जो पुटु आहे, पर हिलाली पुट आहिनि। उन करे अॼु पूरी दुनिया त मुतफ़िक़ आहे त मेथड जेको हलंदो उहो अदम तशद्दुद। तंहिं करे आऊं ही चवण जी ख़ुसूसन अवां सभिनि सां हुजत करियां थो ऐं पंहिंजे अॻवान सरबराह खां इजाज़त घुरां त मुंहिंजा भाइरो ऐं वाज़े चिटे नमूने सां चवणु थो चाहियां त नो प्रॉक्सी, नो प्रॉक्सी, नो प्रॉक्सी, नो प्रॉक्सी, नो सीक्रेसी, नो सीक्रेसी, नो सीक्रेसी। असां पंहिंजे वॾो शहीद बशीर ख़ान जॾहिं बि चवंदो हो त असीं कंहिंजा बि एजेंट न आहियूं। हा, असीं पंहिंजे सिंध वतन जा, सिंध मां जा असीं एजेंट आहियूं। भले तव्हां सूरनि ते आज़मायो, भली तव्हां पंहिंजी कुवत लॻायो,
पर असां आरीसर साहब चवंदो त बाबा हिकिड़े अंग्रेज़ खे छॾे चयो त तव्हां सूअर आहियो असीं ड्रब आहियूं चरी वञो वरी असां फुटी ईंदासीं असीं वरी वरी वठी हर जनम मरबो मिठा महिराण में मिलबो त हे छा आहे तंहिं करे ही तहरीकूं हिकिड़ी लहर आहे ऐं लहर पुठियां लहर आहे पाण सभु बिना कंहिं फ़र्क़ जे मोहबत ऐं एतिराम सां दिली तौर हिक ॿिए खे क़बूल कयो हाणे असांखे न त पोइ ॼण त उहे ई फ़िरके परस्ती पियासीं जॾहिं रहबर जी ॻाल्हि करियूं था अॼु मूंखे ख़ुशी थी थिए त असांजे मोहतरम भाउ रियाज़ अली ख़ान चाडो जी अॻुवाणी में सभु असांजा मोहतरम अॻुवाण इहो आहे मोहबत वारो जमहूरी रवियो हिन खां शायदि पहिरीं मोहतरम नवाज़ खान गौर साहब हुयो त ईअं को मसइलो न आहे पर तहरीक ही पैगाम जेको आहे पाण खे ही नारो पंहिंजो ई आहे मुंहिंजा भाइरो हाणे केरु उनखे कीअं पेश करे थो मूंखे मुनासिब नथो लॻे त कंहिं बि ॿी पार्टी ते या कंहिं बि सरबराह ते इहो बि आउं तव्हांखे अपील थो करियां त रहबर आज़म जी सुन्नत ते अमल कंदे तरदीदूं वज़ाहतूं घटाए छॾ तव्हांखे कहिड़ी ज़रूरत फलाणे ई चयो साईं वॾे खे चवंदासीं सही तव्हांजे लाइ कम्युनिस्ट मुल्ला पीपला लीगला सभु बार बार वेठा आहिनि साईं मुस्कुराए चवंदो बाबा ही मुंहिंजे कम में रुख न विझण था चाहिनि ऐं जेकॾहिं तरदीदूं करियां वज़ाहतूं करियां उन ते ध्यानु ॾियां त पोइ हे मूं वारो कमु केरु कंदो जेको कमु हिन शींहं कुराड़े कंहिं नज़रबंदी जी हालत में कयो उहो ई कमु हो जेको हुनजे घाटे में पइजी वियो आहे भाउ मुंहिंजा हिन मां अची लोह थिया आहिनि साईं बुर्दी साहब अची लोह थिया आहिनि हिन मां भाई पोढ़े माण्हू खे असां त क़ैद कयोसीं 10 साल खनि तक़रीबन 58 खां पर हिन अहिड़ा किताब लिखिया मुंहिंजे रहबर तव्हांजे असां सभिनि जे रहबर सिंध जे रहबर दुनिया जे अमन ऐं मोहबत जे रहबर किताब जो लिखिया जॾहिं छपिया तूं दंग रहिजी आहे त हे टाइम असां हिनखे ॾेई ॾिनोसीं साईं उहे जेके किताब साईं जा नज़रबंदी दौरान लिखियल आहिनि उहे ई पंहिंजनि उन्हनि नुक़्तनि जो बुनियाद आहिनि जिन ते अॼु असीं पाण हलूं पिया उन करे क़ैदो बंद नज़रबंदियूं इहे सभु ॻाल्हियूं उहे बि पुराणियूं थी चुकियूं आहिनि असांजे रहबर जेके कशाला कटिया आहिनि कल्ह राति जो साईं मोहतरम ज़ैन शाह साईं जन जी महिरबानी जो डॉक्टर साहब खे असां सभिनि खे साईं पुनल साहिरो साहब सभु हुआसीं वरी मोहबत इज़त सां उन्हनि असांखे पाण सां गॾु विहारियो उनमें कलाम पे हलियो कलाम कंहिं ॻायो त तुंहिंजी मोहबत विधी आहियां मां केरु कशाला करे हाणे ॻाल्हि आहे त पर छा कजे उहो शाइरी त मूंखे उन अंदाज़ में पढ़णु न ईंदी साईं नवाज़ शाह बाडाई साहब जे अंदाज़ में पोइ उहो त तव्हांखे अॼु फैज़ बि ॿुधाईंदो त अयाज़ बि ॿुधाईंदो त साईं वॾो हैदर मंज़िल ते मूंखे यादि आहे त उनखे साफ़िन चयो त साईं अवां जा कुझु अॻुवाण राति जो जाम साहब सां अची मड़ई को चुको पाणी शेयर कनि था जाम जाम जेको आहे जाम सादे करे
यकीन कयो आउं हिकिड़ो जना कारकुन वेठो हुउसि मुंहिंजे रबर पहिरें तुंहिंजो चहिरे ते हिकिड़ी ॾुख वारी कैफ़ियत पैदा थी पर उहो जीअं ज़हर जो ॾुख भरे मुस्कुराए चयूं त अलाए मूंखे ख़बर बाबा न आहे मूंखे ख़बर न आहे आउं त मोहबत विधी आहियां मामरे न त केरु कशाला करे बाबा जंहिंजो जेको वड़ आहे पियो करे जो वड़ जुड़े जन से सो वड़ सही कनि अगराई जो करे खता सो खाए इहो जेको आहे त वातावरण आहे हाणे असांखे एतिरो इहो असां कोन आहियूं बाक़ी जेको बि कंदो उहो तूफ़ान बदतमीज़ी जो पाण ज़िम्मेवार न त असांजो कारकुन असांजी क़यादत असीं सभु सिंध में क़ौमी ॿधी क़ौमी इतिहाद ऐं मोहबत जो सबबु बणंदासीं ऐं इहे लफ़्ज़ चई ऐं पंहिंजी जाइ वठंदुसि अव्हां जी वॾी महिरबानी मोहतरम दोस्तो सदाईं गॾु ही काफ़िलो रवंदो आहे सूंहं विञायमि सूमरा मेरो मुंहुं थियो वञण तित पियो जिते हलण आहे हाणे आउं जीएसएन क़ौमी पार्टी के सीनियर वाइस चेयरमैन मोहतरम मोहम्मद अली खुश्क साहब के गुजारिश कंदुसि त हू अचे रबर के भेटा पेश करे मोहतरम मोहम्मद अली खुश्क साहब जेको क़यादत करे थो उहो इन स्टेज ते वेठो आहे ऐं उन्हनि सॼी क़यादत खे अॼु सलाम पेश थो कयां जेके पंहिंजी पंहिंजी पार्टियुनि जा कारकुन सॼी सिंध मां जिथे वर्दियुनि वारा राति जो ई पेट्रोल पंपनि वारनि खे चई विया त सन जे पांधेड़नि खे तेल न ॾियो गाॾियुनि वारनि खे चई विया त जेका गाॾी वेंदी उहा चालान थींदी उन्हनि ते प्रेशर हुजनि उन जे बावजूद बि अॼु उहे रोकण वारा ॾिसनि त सन जी धरतीअ ते अॼु बि मुंहिंजे अज़ीम रहबर जा पैरोकार ही ॻाढ़े झंडे वारा अॼु बि हज़ारनि जी तादाद में हाज़िरी भरनि था ऐं अचनि था तव्हांजे ॾाढ जबर जे हूंदे बि असां कॾहिं बि मुड़िया न आहियूं झुकिया न आहियूं इन जे करे यादि रखो पंजाब जा एजेंटो तव्हां कहिड़ा बि अरबा इस्तेमालु कयो तव्हां कहिड़ा बि ड्रामा कयो 25 अप्रैल ते 17 जनवरी ते सैयद जा पैरोकार सन ईंदा उहे कहिड़ियूं बि हालतूं पैदा कयो असां कोन वरंदासीं असां सम्झूं था त सिंध सां जेका ॾाढाई आहे उहो तेल गैस कोयलो ज़मीनूं असांजूं हड़प कनि था उन जे बावजूद बि असां कॾहिं बि न झुकिया आहियूं न विकिया आहियूं अॼु बि सराबा एतिजाज आहियूं जेसि ताईं साईं जीएम साहिब जा पैरोकार उन्हनि जी सिसीअ में साह हूंदो उहो इन पंजाब जे ख़िलाफ़ सिंध जी आज़ादीअ जे लाइ जिदोजहद जारी रखंदो तुंहिंजो देश मुंहिंजो देश तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर पंहिंजे हक़ जे बारे में पंहिंजी सिंध जे बारे में संगीननि जे साम्हूं चाहे गोलियुनि जे वसकारे में जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी मुंहिंजो सुमराम और मेरो ई हो वसे में खानन ते रिंद करो तड़काइन था कुछ घाट कहर खां छिकन था जाम झले वाझाइन था सोना मुंह सोना तुझी साख खई लोई तुझी लाख हई से खाए रबी के कुड़म मझा प्रीत करे पछताइन था थी माक वसे मेखानन ते के रिंद करो तड़काइन था स्टेज पे बैठल जीएसएन रहबर कमेटी जा सरबराह मुझो महबूब लीडर
मोहतरम रियाज अली चांडियो साहब जीएसएन तहरीक जा चेयरमैन मोहतरम साईं शबीर अहमद जमाली ऐं उन जी मरकज़ी क़यादत ऐं जीएसएन क़ौमी महाज जो चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं उन जी मरकज़ी क़यादत जीएसएन क़ौमी पार्टी जा चेयरमैन साईं नवाज़ खान ज़ोर ऐं उन जी मरकज़ी क़यादत स्टेज ते वेठल सॼी क़ौमी तहरीक जा क़ाइदीन ऐं पिंडाल में वेठल मुंहिंजा भाइरो भेनरो सिंध जे कुंड कुर्छ मां कई आयल साईं जेम्स सईद जा चाहींदड़ो ऐं उन जा पोइ लॻो जीअं सिंधू देश जीअं मुंहिंजो अज़ीम रहबर साईं जेम्स सईद जीअं शहीद शफी मोहम्मद करनाणी जी हक़परस्त जिदोजहद अॼु सन जे मुक़दस धरती ते उन अज़ीम पंहिंजे रहबर खे भेटा पेश करण जे लाइ गॾु थिया आहियूं जंहिंजो अॼु 31 वरसी जो मौक़ो आहे हिकु त गर्मी आहे ॿियो त हीअ रियासत जी जेका ॾाढ आहे उहा त जीअं ई पाकिस्तान ठहियो आहे जीअं 75 या 76 साल मुझे ख्याल में ध्यान हिन ज़ालिम रियासत पंहिंजे रहबरनि ऐं पंहिंजे शहीदनि जे भेटा पेश करण वञण वक़्तु रस्तनि जी रोक ऐं उन्हनि ते तशद्दुद ऐं जेके पंहिंजा हक़ ऐं आज़ादी घुरनि था चाहे बंगाली हुजनि चाहे सिंधी हुजनि चाहे पख्तून हुजनि चाहे बलोच हुजनि तव्हां सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो जो पख्तून जेके हिननि हे ज़ालिम जेको रियासत आहे हे ज़ालिम पाकिस्तान जा जेके एमएनए थिया आहिनि उन्हनि खे असेंबली बनाइण खंबे खणी आहे अली वज़ीर पख्तून जेको उन्हनि खे तव्हां ॾिठो हूंदो त हींअर उहो दादू जेल में पहिरें सखर जेल में हुयो छो जो साईं जेम्स सईद सभिनि मज़लूमनि जी ॻाल्हि कई तरक़ी बनी आदम जी ॻाल्हि कई असां उहा ई ॻाल्हि कंदासीं जेका असांजे रहबर कई आहे चाहे पठान हुजे मज़लूम चाहे सराकी हुजे सिंधी हुजे बलोच हुजे हे सभिनि खे ई पाकिस्तान जी जेका रियासत आहे इस्टेब्लिशमेंट आहे उहो खणी केरु बि हुजे जेको हक़ जी आज़ादी ॻाल्हि करे थो उनखे निचूड़े उनखे शहीद करे था छॾे पख्तूननि जा अॻवान बि हींअर हिन पाकिस्तान जे रियासत जे चकी में पीसजनि पिया सिंधी जेके असीं आहियूं उहे असां चऊं था बाबा असां अदम तशद्दुद जा पैरोकार रोज़ असीं उन्हनि खे वज़ाहत करे 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 थकिजी पिया लेकिन उहे हिकिड़े कंहिं मां ॿुधी पिए मां कढी था छॾनि लेख असांखे उन ॻाल्हि ते मजबूर कयूं जेका साईं जेम्स सईद खे शायदि मुंहिंजी नज़र में गुज़रो साईं जेम्स सईद चयो उहा ॻाल्हि तारीख़ में यादि कई वेंदी त सिंधी क़ौम पंहिंजे मुज़ाहिमत कई विड़ी अच्छा पंहिंजे हक़ ऐं आज़ादी लाइ बिल्कुलु विड़ी आहे इहा तारीख़ में लिखी वेंदी असां पंहिंजे रहबर खे भेटा पेश करण लाइ अचूं त रस्ते रस्ते ते चपे चपे ते छो जो एजेंसियुनि चयो आहे त मुंहिंजो जेको असांजो कमु कंदड़ हर घर में हर पार्टी में हर पिंडाल में मौजूदु आहे लेकिन सईद जो फ़िक्र बि हर चौक ते हर मोड़ ते रोड ते हर जॻह ते मौजूदु आहे इहा सईद जी फ़िक्र जी ताक़त आहे जेको हू पंहिंजे हर वर्दी वारे खे बीहारियो पतलून उन्हनि जो पतलून जेको आहे उहो पघर मां जेको पुसियो पियो आहे उहो हर क़ौमी कारकुन जो तलाशी करे तज़लील पिया कनि इन्हनि ते ॻाल्हाइण असांजो फज़ूल आहे तारीख़ जा बदतरीन वर्दी वारा तारीख़ जा बदतरीन बेग़ैरत छो जो इहे भंगार बि साबित कयो आहे बलोचनि बि साबित कयो आहे पख्तूननि बि साबित कयो आहे हाणे त सराइकी बि थिया आहिनि उहे बि चवनि था हीअ पापी पाकिस्तान हीअ ज़ालिम रियासत असांखे न खपे हीअ ॻाल्हि शहीद मुज़फ़र भुट्टो हुजे शहीद सराई कुर्बान खोड़ हुजे छो जो स्टेज ते मोतबर शख़्सियत वेठा आहिनि इन्हनि जॻहियुनि खे ॻाल्हाइण ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे हींअर त शहीद बशीर खान जो वेझो साथी साईं आसिफ बालादी साहिबु जेको आहे वेठो आहे उन जे साम्हूं असांखे तमामु तक़रीर करणु ॾाढो शुरू खां मुश्किल लॻंदो आहे पर आउं कोशिशि कंदुसि हक़ ऐं सच हिन रियासत खे आउं हिन स्टेज जो थ्रू चवां आउं मज़ामती शहीदनि खे आख़िर में भेटा पेश कंदुसि शहीद शफी करनाणी शहीद अलैदिनो रायमू शहीद नवाब रायमू ऐं ख़ासि करे बिजराणी लिगारी जा शहीद इरफान लिगारी ऐं शहीद ज़ाहिद लिगारी शहीद मुज़फ़र भुट्टो ऐं शहीद मुमताज़ भुट्टो शहीद नियाज़ लाशारी सभिनि समेत आउं सिंध जे मज़ामती शहीदनि खे क़ौमी सलाम पेश कयां थो ऐं पाकिस्तान जे इन ज़ालिम रियासत खे आगाह थो करियां अक़वाम मुत्तहिदा अगरि हीअ आवाज़ असांखे न वेंदो उहो सिंधी नथा सम्झनि ऐं रिक्वेस्ट थो कयां त हिन ज़ुल्म ऐं हे तशद्दुद हे जेके क़ौमुनि जे मथां ज़ुल्म थियो पियो इन ज़ुल्म जो नोटिस वठे असां खां इंसाफ़ कयो वञे सचनि जी सरकश अॾोल छाती झुरी सघे थी झुकी न सघंदी सदाकतनि असिजनि जी डांडे आवाज़ अख में होरी सघे थी चिबनि जे मुंहं में तॾहिं चांडो की भरे थी मिर्चूं भली त भरजनि अवां बि पंहिंजूं कलूं वेड़ायो ॾिसो अवां जा आवेलूं थाणा अवां जा फटका अवां जा पतरा
ॾाढो खुआरी ख़राब थींदो शहीद मुस्तफ़ा भुटे जो रत चवे थो कातल फुड़े फुड़े जो हिसाब थींदो फुड़े फुड़े जो हिसाब थींदो जी 7 तारीख़ जे मर्कज़ी जनरल सेक्रेटरी बारावर करनाणी के गुज़ारिश कंदुसि अचनि ऐं प्रोग्राम का मुखातिब थियनि। साईं GM सैयद रहबरा आमरणो हर हिकु माण्हूअ खे आमरणो हर हिकु माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं साथी का बाहि लॻाए पोइ ॿारण ॿारे पोइ वेंदासीं। स्टेज ते वेठल GSN रहबर कमेटी जो सरबराह साईं रियाद अली चांडियो साहब, मुंहिंजी पार्टी GSN तहरीक जो चेयरमैन साईं शबीर अहमद जवाली साहब, GS सिंधु देश, GS साईं GM सैयद, GS शहीद शफी मोहम्मद करनाणी। अॼु रहबर सिंध साईं GM सैयद जी 31वीं वरसी जे मौक़े ते ऐं सॼी दुनिया में रहंदड़ सिंधी वासियुनि खे सुर्ख सलाम पेश करियां थो। हर साल साईं GM सैयद जी सालगिरह हुजे, चाहे साईं GM सैयद जी वरसी हुजे, रियासत सदाई बुखलाहट जो शिकार थींदी आहे। असांजे अॻवाननि असांजे कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं कंदी आहे, हुननि खे रोकण जी कोशिश कंदी आहे, पर हुन जे बावजूद सैयद जा ॾंगा ॿार संड पहुचण ते कामयाब थींदा आहिनि ऐं रियासत खे पंहिंजी मजबूरनि नाकामी क़बूल करणी पवंदी आहे। साईं GM सैयद जो नज़रियो फतेह थी चुको आहे ऐं समूरनि मसइलनि जो हल जेके बि मामला ऐं मसइला आहिनि, समूरनि मसइलनि जो हल वाहिद हल फ़क़ति सिंधु देश जी आज़ादीअ में आहे। इन जे लाइ असांखे सभु वेछा विसारे सिंधु देश जी आज़ादी जे लाइ तमामु डिघी जदोजहद करणी पवंदी ऐं हिन वक़्तु जेको ताज़ो जेको सिंध खे जेको लुटियो ऐं बर्बाद कयो पियो वञे, जीअं केनालनि जे मामले ते सिंधु दरिया ते कब्ज़ो, सिंध जी पाणी ते कब्ज़ो, हाणे वरी कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जी हज़ारे एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो पियो वञे। उहा ज़मीन हिन फ़ौज खे ॾिनी पई वञे हुननि खे ख़ुशि करण जे लाइ ऐं ख़ासि करे सिंध में पीपल्स पार्टी हुन सां भाङे जी वहिंवार आहे जेका असां हुनखे कंहिं बि सूरत में इहा ज़मीन ते कब्ज़ो करण न ॾींदासीं। इन जे लाइ असां पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं। सिंध जी ज़मीन खे बचाइण जे लाइ असांखे जेका बि क़ुर्बानी ॾियणी पई असां उहा क़ुर्बानी ज़रूरु ॾींदासीं। त ॾुखिया मंज़िल डिघिया चाढ़ी कई छॾे विया अध में भाड़ी, असां सां गॾु हले दो ऐं दिलेर। तव्हां सभिनीनि खे गुज़ारिश थो कयां त भरपूर नारे जो जवाब ॾिजो। सिंधु देश मुक़दरा, तुंहिंजो देश मुंहिंजो देश, तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर, हिक ई रहबर हिक ई लीडर, हिक ई